अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? हीअं अॼु मंडे आहे। मंडे एज़ यूजुअल मां चवंदी आहियां ॾाढो लेज़ी डे आहे ऐं वाक़ई यकीन कयो सूमर ते जॾहिं असां पंहिंजी ऑफिस जी तयारी जे लाइ उथंदा आहियूं ऐं कमकार घरनि जा निपटाए करे वरी ऑफिस जे लाइ रेडी थी करे जॾहिं ईंदा आहियूं त वाक़ई मुंहिंजी दिलि न चवंदी आहे अचण ते। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त संडे फंडे आहे, मंडे लेज़ी आहे ऐं ट्यूसडे खां वठी जेको आहे न असां पंहिंजे रूटीन में अचणु शुरू थी वेंदा आहियूं। रूटीन सां गॾु गॾु हिन 2 ॾींहंनि जे अंदरि जेको वीकेंड हुयो इलाही शयूं थी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि में सभिनि खां वधीक जेको मां अॼु ॻाल्हाइणु चाहींदसि उहो इहो ॻाल्हाईंदसि त स्ट्रीट क्राइम। कराची जे अंदरि स्ट्रीट क्राइम हद खां वधीक वधी वियो आहे। टियों ॾींहुं राति जीअं गुलशन जे इलाइक़े में तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो नौजवान छोकिरो जेको ऑफिस मां मोटंदे दिलि थियसि या घर वारनि जी का फरमाइश हुयसि त बेकरी तां, इंसान आहे न, दिलि थींदी आहे त कुझु घर वञा थो त कुझु वठंदो वञा, ख़ाली हथ न वञा। त बेकरी तां जीअं निकितो आहे, घर जे भरिसां ई, यानी घर जे ॿाहिरां बि इंसानु सेफ कोन्हे न, घर जे ॿाहिरां ई बाइक ते 3 ॼणा आया आहिनि ऐं हुन खां जेको आहे मोबाइल फोड़ण जी कोशिशि कई अथनि। हुन मज़म्मत कई हूंदी ज़ाहिर आहे त एतिरे में जेको आहे हुन खां मोबाइल बि फुरियनि, पैसा बि हुन खां वरितनि ऐं हुनखे गोली हणी फ़रार थी विया। CCTV में अची चुको आहे। ऐं गोल्ड मेडलिस्ट नौजवान छोकिरो 27 सालनि जो ऐं पोएं साल ई हुनजी शादी थी हुई। इकलौतो, पंहिंजे माउ पीउ जो इकलौतो पुटु। हाणे मतिलबु जेके फुर करणु अचनि था उहो इहो बि नथा सोचनि त केतिरा ॾींहं इहे पैसा खाईंदासीं, या मोबाइल जेको असां हुन खां फुरियो आहे सेल कंदासीं, केतिरा ॾींहं खाईंदासीं। ज़ाहिर आहे ख़तमु थींदा, वरी वारदात कंदा। रोज़ इहो ॾींहुं जेको आहे वधंदो थो वञे। ही स्पेशली इहे जेके ईद जा जेके ॾींहं हूंदा आहिनि न, ख़ासि करे क़ुर्बानी वारी ईद हुजे या पंहिंजी जेका मिठी ईद रमज़ान वारी जेका ईंदी आहे, हिननि ॾींहंनि में क्राइम तमामु घणो वधी वेंदो आहे। स्पेशली ATM जे ॿाहिरां नोटिस कयो, तव्हां ATM मां निकिरंदा तव्हांजे पोयां 2 बाइकर्स ज़रूरु ईंदा। बैंक मां तव्हां निकिरंदा तव्हांजे पोयां हिकिड़ी गाॾी ज़रूरु ईंदी। मतिलबु इंसानु किथे बि सेफ कोन्हे को। त बराए महिरबानी मां तव्हां सभिनीनि खे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयो। कोशिशि कयो त ॾींहं जो जेको आहे ऐं राति जे पीक आवर्स में, जीअं शाम जो जेको हिकिड़ो पीक आवर थींदो आहे ऐं सुबुह जो हिकिड़ो पीक आवर थींदो आहे, उन में ATMs यूज़ न कयो। बैंक्स वञो था त एहतियात सां वञो, ॾिसी वाइसी वञो। उन खां अलावा कोशिशि इहा कयो जॾहिं बि तव्हांखे ATM यूज़ करिणो आहे त तव्हांखे पब्लिक प्लेस मां यूज़ कयो, जीअं हॉस्पिटल्स थी विया, मॉल्स थी विया, इहे वरी बि थोरा घणा सेफ हूंदा आहिनि। नज़रुनि में माण्हू उते बि ईंदो आहे पर थोरो शॉपिंग कंदे हेॾां होॾां विंडो शॉपिंग करे थोरो माण्हू जो ध्यानु मटिजी वेंदो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट इन जो एक्शन छो कोन थी वठे पई। ॾींहों ॾींहुं स्ट्रीट क्राइम वधंदो थो वञे, असां हिन शइ ते कंट्रोल न करे सघिया आहियूं। सिंध पुलिस असांजी छा थी करे, मां त लिटरली पंहिंजो पाण ते मूंखे जेको आहे न हाणे हिकिड़ो कावड़ बि अचणु शुरू थी वई आहे, जो हिते पंहिंजे शोज़ में असां गेस्ट घुराईंदा आहियूं, उन्हनि जी तारीफ़ुनि जा असां पुल कोन जेको आहे ॿधी छॾींदा आहियूं ऐं उन्हनि जी तारीफ़ुनि में अलाए छा छा वेठा चवंदा आहियूं। रिसेंटली असां वटि जेको आहे कुझु सिंध पुलिस जा बि हुया, कुझु जेको आहे गवर्नमेंट जा बि आहे, पर हाणे लिटरली मूंखे कावड़ थी अचे पई। मां मतिलबु हिते तारीफ़ूं हिकिड़े ॾींहुं कयां ऐं ॿिए ॾींहुं जेको आहे असांजे शहर में कुझु न कुझु ड्रामो आहे ई आहे। त असां या त तारीफ़ूं उन्हनि जी करे पंहिंजो पाण खे ख़राबु था कयूं। मां त लिटरली चवंदसि, मां त खुलेआम चवंदसि। मूंखे त मतिलबु हाणे अफ़सोस थो थिए पियो त असां सिंध गवर्नमेंट जी, सिंध पुलिस जी एतिरियूं तारीफ़ूं था कयूं पिया, पर हू छा था कनि पिया। हिकिड़े माण्हू जी जेकॾहिं जान हली थी वञे पई त उनजो ज़िम्मेवारु केरु आहे? छो कोन थो इन शइ जो नोटिस वरितो वञे? इन खां त पोइ पंजाब पुलिस सुठी आहे। पंजाब पुलिस घटि में घटि एक्शन त खणे थी। सिंध पुलिस छा थी करे पई? सिंध पुलिस को एक्शन ई नथी खणे पई। बराए महिरबानी इन स्ट्रीट क्राइम खे घटि कयो वञे ऐं इन्हनि ते जल्द अज़ जल्द कोई नोटिस खयो वञे, कोई एक्शन खयो वञे। मां KTN जी सथ जी तरफ़ां, KTN जे प्लेटफॉर्म तां वेही करे अपील थी कयां पई सिंध गवर्नमेंट खे, सिंध पुलिस खे, त बराए महिरबानी असांजी जेको नौजवान नसल आहे उनजी असांजी नसल कुशाई कई थी वञे पई। असांजो नौजवान नसल ख़तमु कयो थो वञे पियो।
इन्हनि ते कोई एक्शन खयो वञे। जेके स्ट्रीट क्राइम करण वारा आहिनि इहे बि नौजवानी आहिनि, बेरोज़गारी आहे, सम्झ में अचे थो, पर इन जो इहो मक़सदु कोन्हे त कंहिंखे मारे करे पंहिंजो पेट भरिजे। केतिरा ॾींहं खाईंदा? त अॼु त लिटरली मां न्यूज़ जीअं सुबुह जो ॾिसां पई मूंखे ॾाढी कावड़ पे आई, ऐं कावड़ करणु असांजो हक़ बि आहे। ख़ुदा न ख़ास्ता असां मां बि कोई थी सघे थो, सुभाणे असां मां बि कोई टारगेट थी सघे थो। केरु रिस्पॉन्सिबल थींदो हिन जो? कोई बि किथे बि सेफ कोन्हे को। त बराए महिरबानी प्रिकॉशन्स लाज़मी वठो, ॿाहिरि निकिरो था पंहिंजी फैमिली जो ऐं पंहिंजे ॿारनि जो ध्यानु रखो, तमामु ज़रूरी आहे। उन खां अलावा तव्हांखे अॼु ख़बर आहे त 3 जून आहे, ऐं 3 जून ते जेको आहे अॼु पूरी दुनिया में साइकिल जो आलमी ॾिहाड़ो मल्हाइजी रहियो आहे। हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु माण्हुनि में साइकिल हलाइण जे फ़ाइदनि बाबति आगाही कई वई आहे। त तव्हांखे ख़बर हुजे त साइकिल हलाइण जा केॾा मतिलबु फ़ाइदा आहिनि। तव्हां मेंटली ऐं फिज़िकली फिट रही सघो था। तव्हां ॾिसो ॻोठनि में या ॿाहिरिनि मुल्कनि में माण्हू अॼु बि साइकिल जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। छो? इन जे करे त उन जा फ़ाइदा आहिनि। तव्हां जॾहिं उनखे साइकिल खे यूज़ कंदा त तव्हां पंहिंजो पाण खे सेहतमंद महसूसु कंदा। ऐं अॼु शहरनि जे अंदरि इहा शइ वाक़ई घटि नज़र ईंदी आहे जो असां साइकिल्स खां परे थी विया आहियूं। नंढनि ॿारनि खे बि साइकिल जो जेको आहे थोरो इंट्रस्ट वधायो उन्हनि में। पाण बि तव्हां जेको आहे साइकिल जी सवारी कयो। ॿाहिरि जेकॾहिं नथा निकिरो, तव्हांखे पाण खे सुठो नथो लॻे त घटि में घटि पार्क्स जे अंदरि तव्हां वञो या कंहिं शॉप ताईं बि तव्हां वञी करे साइकिल ते हिकिड़ो दफ़ो जेको आहे ट्राए करे ॾिसो। तव्हांखे फील थींदो त तव्हांजी सिहत सुठी थी थिए पई। सो अॼु जेको आहे मां तव्हांखे इहो बि ॿुधाइणु चाहींदसि त तव्हांखे ख़बर आहे त पोलियो खां बचाव जी मुहिम 3 जून यानी अॼु खां शुरू थी वई आहे, जंहिंमें चइनी सूबनि जा 66 ज़िला शामिल आहिनि। 9 जून ताईं हलंदड़ मुहिम जे दौरान ख़ैबर पख्तूनख्वा जा 32, सिंध जा 16, बलोचिस्तान जा 20, पंजाब जा 6 ज़िला ऐं इस्लामाबाद समेत अफ़गान पनाह कैंप ऐं अफ़गान बॉर्डर्स सां लॻंदड़ यूसीज़ में हलाई पई वञे। मुहिम जे दौरान 1.5 करोड़ खां वधीक ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। माहौल में पोलियो वायरस जी मौजूदगी ॿारनि जे लाइ ख़तरो आहे। तंहिं करे पंहिंजनि 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा बि ज़रूरु पियारियो ऐं इन्हनि खे माज़ूर थियण खां बचायो, छाकाणि त फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं सुभाणे ॿार खे हलणो आहे। ऐं इहा बि रिक्वेस्ट ज़रूरु कंदसि त जॾहिं बि पोलियो जी टीम तव्हांजे दरनि ते अचे थी ऐं तव्हांजा दर खड़काए थी त उन्हनि खे सुठे तरीक़े सां वेलकम कयो ऐं उन्हनि खे जेको आहे का छड़ब न ॾियो, उन्हनि सां का बदतमीज़ी न कयो। अक्सर करे असां इहो ॾिसंदा आहियूं त जॾहिं बि काई बि टीम वेंदी आहे त ॿारनि खे फुड़ा त न पियारींदा आहिनि पर उन्हनि सां मिसबिहेव कंदा आहिनि। सो इहो इलाही ग़लति अमल आहे। उन्हनि खे घटि में घटि जेकॾहिं तव्हां नथा बि पियारियो फुड़ा पर कंहिंजी इंसल्ट न करियो ऐं न पियारींदा फुड़ा त तव्हांखे ख़बर आहे त उनजो केॾो वॾो नुक़सानु आहे। त ॿारनि खे लाज़मी फुड़ा पियारियो, पंहिंजे नंढड़नि ॿारनि जे मुस्तक़बिल जे लाइ सोचो ऐं तव्हां पाण बि इन शइ जो नोटिस खणो त आसे पासे में जंहिं फैमिली ॿारनि खे फुड़ो नाहे पियारियो त तव्हां हिकदमि उन्हनि खे अवेयरनेस ॾेई सघो था, उन्हनि खे ॿुधाए सघो था। छो जो इलाही माइरूं जेके हूंदियूं आहिनि या जेके पीअर जेके हूंदा आहिनि घणो करे डिॼंदा आहिनि त असां नथा पियारियूं, छा थींदो। इन में कुझु बि न आहे, पियारणु खपनि इहे फुड़ा, तव्हांजे ॿारनि जी हिन में सिहत आहे। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। अॼु असां वटि इलाही ज़बरदस्त गेस्ट आहिनि ते अजय भी मौजूद आहे। पोइ मां तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु गेस्ट कहिड़ा आहिनि। अस्सलाम वालेकुम अजय, कैसे हो बेटा? ठीक हो आपी? हाँ, आपी के जेको है ना, मैंने तुम्हारा नाम ही आपी रख दिया है। अच्छा, अजय के कोने को माइक लगल पर जेको आहे सलाम दुआ उन सां थी चुकी आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां सां गॾु हिते मौजूदु आहे इम्तियाज़ अली अब्बासी साहब, सदर स्पेशल चाइल्ड केयर सोसाइटी, ऐं उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि महमूद अयाज़, नौजवान शाइर आहिनि। गुलशेर अली चांडियो असां सां गॾु आहिनि, लोक फ़नकार आहिनि। उन खां अलावा हारमोनियम ते आहिनि पसंद अली ऐं ढोलक ते आहिनि उस्ताद इनाम अली। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम भाउ, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह। इलाही अरसे खां पोइ तव्हांखे ॾिठो आहे। जी जी, बसि हिते ई आहियूं। ऐं KTN जो जेॾी महिल सॾु थींदो आहे
असां हलिया ईंदा आहियूं। ज़बरदस्त, माशाल्लाह। छो जो पंहिंजो चैनल आहे जी, असांखे, जी। पोइ लाज़िम आहे जहिड़े टाइम बि असांजा दोस्त ॿाहिरि असांखे घुराईंदा आहिनि असां हलिया ईंदा आहियूं। जी, ज़बरदस्त, माशाल्लाह। कहिड़ा हाल आहिनि सर तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि। ऐं माशाल्लाह तव्हांखे हिते ॾिसी ॾाढो सुठो थो लॻे पियो, ऐं तव्हांजे बारे में काफ़ी ॿुधो हुयो त तव्हां ॾाढी मतिलबु शेरो शाइरी बि सुठी कंदा आहियो, गज़ल्स बि सुठा लिखंदा आहियो, त इन जो छा राज़ आहे? राज़ त सॼो सोबत जो ई आहे त सुठनि शाइरनि, अदीबनि ऐं उस्ताद कैटेगरी जा जेके माण्हू आहिनि। कुझु ॾींहं अवल तव्हां वटि साईं अब्दुल गफ़ार तबसुम साहिब बि प्रोग्राम करे वियो। तमामु वेझड़ाई आहे अहिड़नि खोड़नि शाइरनि सां जेके सबाजड़ा आहिनि, उन्हनि जो असरु आहे त पोइ उन शाइरीअ जी दुनिया में मशगूल बि आहियूं ऐं मसरूफ़ बि। सही। त तबसुम साहब जी काई अहिड़ी पोइट्री जेका तव्हांखे इलाही पसंदि हुजे, तव्हां पाण बि उनखे कॾहिं कोशिशि कई आहे ॻाइण जी, जुंगाइण जी? मां ॻाइण सां तालुकात नथो रखां ऐं मूंखे बसि पंहिंजी शाइरीअ में बि गज़ल ते ई सिर्फ़ु महिनत कंदो आहियां, छो जो हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ई कमु सुठो करे सघे थो। घणा अहिड़ा माण्हू आहिनि जेके शाइर बि आहिनि, वरी उन्हनि सां गॾु गॾु कहाणीकार बि आहिनि, नाविल बि लिखनि, कालम बि लिखनि। उहे माण्हू विराइजी वेंदा आहिनि। तव्हां अगरि कंहिं बि हिकिड़ी शइ ते, हिकिड़े मौज़ू ते लिखो था, उन में भरपूर तव्हां पंहिंजो को मक़ाम ठाहे सघो था। त मूं अदब में इहा ई शइ डिसाइड कई त मां सिर्फ़ु गज़ल लिखंदो आहियां। अच्छा। हूअं त ख़यालात आहिनि, उहो कहिड़े बि तरफ़ असां उनखे कवर करे सघूं था, नज़म में, वाई में, ट्रेडू में, गेडू में, पर जेको गज़ल आहे उनजी पंहिंजी बीहक आहे। ऐं ॿियो नाज़िक सिन्फ़ आहे, पाबंद सिन्फ़ आहे, जंहिंमें वज़न बहर ऐं सभिनी शयुनि जा भरपूर माना हिकिड़ो डर हूंदो आहे त का बि शइ मिसिंग न थिए, जंहिंजे करे गज़ल पंहिंजी बीहक विञाए वेहंदो आहे। अच्छा, मूंखे इहो ज़रूरु ॿुधाइजो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां गज़ल घणा लिखंदा आहियो। अॼुकल्ह जो जेको हिकिड़ो मतिलबु नौजवान आहे असांजो, तव्हां पाण बि माशाल्लाह यंग आहियो, त ही तव्हांखे लॻे थो त नौजवान हिन खे पसंदि करे थो, या कुझु अञा वॾी एज जा हिन खे पसंदि कनि था? नौजवान जेको हिनमहिल तयारु थी चुको आहे, उहो त मेजोरिटी जेकी आहे उहा सोशल मीडिया ऐं मोबाइल में ई मशगूल आहे। पर उन जे बावजूद बि सिंध जे अंदरि लिटरेचर जी जेकी ख़ुशबू आहे वरी ॿीहर उथी आहे। उन जो रीज़न मां तव्हांखे ॿुधायां त ही खोड़ सारा फेस्टिवल जेके लॻनि पिया, उन्हनि में किताबनि जा मेला लॻनि पिया, नौजवान नस्ल जो तवजो आहे। पर हिकु विच ते अहिड़ो वक़्तु आयो जंहिंमें लिटरेचर ब्लैक थी वियो, सफ़ा माना हेठि तह ते हलियो वियो। किताब घरनि मां उहे रौनक़ूं निकिरी वियूं, अख़बार, मैगज़िन, डाइजेस्ट बंदि थी विया हुआ। वरी उहे शयूं ॿीहर रिपीट थियूं आहिनि। हाणे मां इहा उमेदु रखां थो त कुझु मुंहिंजे टईअ जा मुंहिंजा दोस्त बि आहिनि जेके लाड़काणे सां तालुक़ु रखनि था, या सिंध जे कंहिं बि शहर सां लिखनि था, सुठो लिखनि था। वरी को अहिड़ो नसुल ईंदो जेको ॿीहर वरी शेख हयात, उस्ताद बुखारी ऐं नारायण श्याम या इब्राहिम मुंशी अहिड़नि शाइरनि खे पढ़ी वरी ॿीहर को अहिड़ो सुठी तख़लीक़ूं पैदा थींदियूं। माना मां ईअं चई सघां थो त सिंध जे अंदरि गज़ल या शाइरी इंशाअल्लाह ताला न मुहैया न मुहंदी। इंशाअल्लाह। अच्छा, तव्हांखे वरी जेको आहे शेरो शाइरी जो या गज़ल लिखण जो शौक़ु छो थियो? मां त नंढपण खां इहा शयूं मुंहिंजे अंदरि ई मौजूदु हुयूं, इहो मूं पाण में बाद में महसूसु कयो। पर मां शाइरीअ सां लॻा हूंदो, मां ॾाढो पढ़ंदो हुयुसि। लिखण जी उमल मूं सघ न हुई, पर आउं सुठी शाइरी पढ़णु पसंदि कंदो हुयुसि। उहे मैगज़िन में, अख़बार में हुजनि, वरी उहे कटिंग करे रखंदो हुअसि, वरी यादि बि कंदो हुअसि, वरी उहे दोस्तनि खे ॿुधाईंदो बि हुयुसि। पोइ हूअ इहे सम्झंदा त हीअ तुंहिंजी शाइरी आहे, वाह वाह कंदा। पोइ माण्हुनि खे चवंदो हीअ मुंहिंजी शाइरी न आहे, आउं पढ़ां थो, मूंखे हीअ शाइरी ॾाढी वणे थी, हिन जो ख़्यालु वणे थो। पोइ हिकु अहिड़ी उमिरि आई जंहिंमें लिखण जी बि माना हिकिड़ी दात अलाम थी, उहो हिकिड़ी शइ लिखीसीं ऐं उहा लिखी वरी आउं तबसुम साहिब खे ई ॾेखारी। रहंदो हुउमि पाड़े में साईं सां डिफेंस गार्डन में, त चयोमांसि साईं मूं गज़ल लिखियो आहे, ॾिसो। त गज़ल त हुयो न, मुंहिंजो इहो इमेज हो त ही गज़ल आहे। साईं चयो गज़ल पाबंद आहे, तव्हां कोशिशि कई आहे, सुठी आहे, लिखंदा रहो, वरी कंहिं ॾींहुं इन ते ॻाल्हाईंदासीं त गज़ल छा आहे। मां चयुमि सही। उन ते त कॾहिं वेही ॻाल्हायोसीं न, बाक़ी कचहरियूं 500 दफ़ा थियूं साईं सां। पर मां वरी लिखण में तवजो ॾिनो ऐं सिंधी अदबी संगत जॉइन कई। उन्हनि जा जेके तनक़ीदी क्लासिस हूंदा आहिनि, उन्हनि में सुठा नक़ात, सुठा उस्ताद शाइर, जंहिंमें सईद मेमण, आदिल अब्बासी, जवाद जाफ़री, साईं तबसुम साहिब ख़ुदि बि, अहिड़ा ॿिया घणा नाला आउं खणा जेके इन जो हिसो हुया। पोइ उन्हनि मां असां सिखंदा अॼु तव्हांजे आॾो वेठा आहियूं। ज़बरदस्त माशाअल्लाह। ऐं तव्हांखे डिफरेंट शोज़ में बि ॾिठो आहे,
ऐं तव्हांजी शाइरी जे हवाले सां इलाही तारीफ़ ॿुधी हुई, जंहिंजे करे जेको आहे मां अज़हर भाउ खे चयो त तव्हांखे ज़रूरु घुरायो वञे हिन शो अवांजी में। भी ऐं अज़हर साहब जी भी। जज़ाकल्ला। सर कीअं आहियो तव्हां? ठीक, बिल्कुल ठीक, तबीयत अल्लाह सही जो आहे शुक्र आहे। तव्हांजी? तव्हां बि ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। अच्छा, माशाल्लाह, जीअं तव्हां प्रेसिडेंट आहियो ऐं हिन वक़्तु तव्हांजे इदारे में कहिड़ो कमु थी रहियो आहे ॿारनि ते? अॼु जी हिन वक़्तु त असां जूं छुटियूं हलनि पियूं स्पेशल ॿारनि जूं। सही। ठीकु आहे, छो त असां छुटी त हिन जी न थियणु घुरिजे। छुटी इन करे ॾींदा आहियूं त हिकु घर में जेकॾहिं स्पेशल ॿार बि आहिनि त नॉर्मल ॿार बि आहिनि। जेकॾहिं नॉर्मल ॿारनि खे छुटियूं मिलनि थियूं त स्पेशल ॿारनि जी बि डिमांड हूंदी आहे त असांखे बि छुटी ॾिनी वञे। सही। इन करे जून जुलाई छुटी हूंदी आहे ऐं असांजो तइलीमी तरबियत आहे बिल्कुलु फ्री ऑफ कास्ट आहे। ठीकु आहे। अच्छा, उते ॿार तव्हां वटि डे केयर में ईंदा आहिनि या परमानेंट तव्हां वटि रहंदा आहिनि? नहीं, सिर्फ़ु डे केयर में ईंदा डे आहिनि। केयर में ईंदा जी आहिनि। जी अच्छा, त डे केयर में मतिलबु मदर्स या उन्हनि खे छॾे हलियूं थियूं वञनि? जी, उनखे पेरेंट्स छॾे हलाए वेंदा आहिनि। पोइ असां वटि स्पेशल टीचर आहिनि जिन जा स्पेशल कोर्स थियल हूंदा आहिनि। सही। उहे अहिड़नि ॿारनि खे ट्रीट करे सघनि थियूं सही तरीक़े सां। सही। टाइमिंग्स छा आहिनि तव्हांजी? असांजी टाइमिंग सुबुह 9 बजे खां 2 बजे ताईं आहे। 2 बजे ताईं? जी जी। सही। त ही जून जुलाई जो 2 महीना तव्हां मोकल ॾींदा हा जी, आहियो? मोकल कई अगस्त खां वठी सही। इंशाल्लाह असांजा क्लास शुरू थी वेंदा। इंशाल्लाह। अच्छा, पोइ हिन 2 महीननि जे अंदरि जेके ॿार स्पेशल जेके ॿार आहिनि त उन्हनि खे वरी जेको आहे ज़ाहिर आहे घर वञनि था जॾहिं त पोइ जी, जी। केयर कीअं था कनि उनजी? ऐं उहा उन्हनि पढ़ाई जे जो पेरेंट्स खे बि सिलसिलो? असां ट्रेनिंग वग़ैरह ॾींदा आहियूं। असांजा मुख़्तलिफ़ डेज़ में ट्रेनिंग थींदियूं आहिनि त असां उन्हनि खे ट्रेनिंग जो सेशन रखंदा आहियूं जंहिंमें उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। बल्कि उन्हनि जे पेरेंट्स खे पाण बि ख़बर हूंदी आहे जंहिंजे घर में अहिड़ो स्पेशल ॿार हूंदो आहे त उन्हनि खे बि इहा ख़बर हूंदी आहे त हिननि खे कीअं ट्रीट कयो वञे। अच्छा। जी जी। सही। हिननि खे पेरेंट्स वधीक सही सम्झी सघनि था। सही। त जॾहिं ॿार हू तव्हां वटि अचनि था त उन्हनि खे सम्झण में ज़ाहिर आहे उन्हनि जी एक्टिविटीज़ खे तव्हां ॾिसी करे तव्हांखे बि थोरो घणो प्रॉब्लम थींदो हूंदो? जी न, असांखे प्रॉब्लम न थींदो आहे छो त मूंखे तक़रीबन 22 साल थी विया आहिनि हिन इदारे खे हलाईंदे। हाणे असां वटि अहिड़नि क़िस्म जा ॿार आहिनि जेके स्लो लर्नर हूंदा आहिनि, जेके आसानी सां सम्झी वञी सघनि था, जिन खे जीअं नॉर्मल स्कूल वारा माना नथा रखनि। ठीकु आहे, उन्हनि खे असां एतिरो ट्रेन कंदा आहियूं। कोई 12 साल जो हूंदो आहे, को 2 सालनि जो, त उहे ॿार बि असां वटि माना जेको आहे सो उन्हनि खे बि जेके पैदाशी एब नॉर्मल हूंदा आहिनि उन्हनि खे बि थोरो घणो ट्रेनिंग जो हूंदो आहे सिलसिलो। ऐं उनखां अलावा असांजे मंथली इवेंट थींदा आहिनि। अच्छा। जंहिंमें असां व्हील चेयरूं डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। अच्छा अच्छा। जी, व्हील चेयरनि लाइ असांखे जितां बि एप्लीकेशन ईंदी आहे त उनजी असां सर्वे कंदा आहियूं। उनखां पोइ व्हील चेयरूं डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। सही। कोई जेकॾहिं ॾियणु चाहे व्हील चेयर जी। या जीअं हाणे मां आहियां, मां जेकॾहिं चाहियां थी त मां पंहिंजे हिसे जो कमु कयां जी जी ऐं इहो सदक़े जारिया बि आहे जी जी। त मां ख़रीद करे जेकॾहिं तव्हांखे डोनेट कयां त ईअं बि थी सघे? बिल्कुलु तव्हां डोनेट करे सघो था। तव्हांखे असां इनवाइट बि कंदासीं। तव्हां पंहिंजे हथनि सां बि उन्हनि माण्हुनि खे ॾेई सघो था त उन्हनि जी अञा वधीक दिलि ख़ुशि थींदी। सही सही। जी, त मतिलबु ईअं डोनेशंस बि ईंदियूं जी जी हूंदियूं जी तव्हां जी, वटि? ईअं असांजी डोनेशन बि ईंदी आहे। त उहे डोनेशंस जेके अचनि थियूं उन में व्हील चेयर्स ऐं ॿियो छा आहे? ॿियो असांजो मंथली हूंदो आहे, प्रोग्राम हूंदा आहिनि जिन में असां वटि CP चाइल्ड हूंदा आहिनि। अच्छा। CP चाइल्ड यानी जेके बिल्कुलु मूवमेंट न करे सघंदा आहिनि, उन्हनि खे असां फूड स्टफ ॾींदा आहियूं। फूड स्टफ में सेरेलेक थी वई ऐं मिल्क वग़ैरह थी वियो, नेस्ले मिल्क थी वियो, ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जे ठोस ग़िज़ा जेके मानी नथा खाई सघनि। सही। असां वटि तक़रीबन अहिड़ा 50 ॿार रजिस्टर्ड आहिनि ओहो। जिन जा पेरेंट्स बिल्कुलु यानी की हैसियत नथा रखी सघनि ॿारनि खे वठी ॾियण लाइ। उन में पैम्पर्स थी विया। हाणे जंहिं घर में अहिड़ो ॿारु आहे त मां त उन्हनि जे पेरेंट्स खे बिल्कुलु सलाम कंदो आहियां, तव्हां हिननि खे कीअं जेको आहे सो एॾो ट्रीट कयो था। एॾो महांगाई जो दौरु आहे, इन दौर में असां जहिड़ा माण्हू या आम माण्हू बि तमामु घणो परेशान आहे। सही त ॻाल्हि। अहिड़ा ॿार स्पेशल ॿारनि लाइ पैम्पर हिकिड़ो ॿारु हफ़्ते में यानी तक़रीबन 10-15 पैम्पर अगरि चेंज करे त पैम्पर जो वॾो बॉक्स तक़रीबन घटि में घटि 1500 रुपए जो हूंदो आहे। सर अञा मथे त हिकिड़ो पैम्पर जो सिर्फ़ु एक्सपेंसिस 5000 तव्हां लॻायो, उनखां पोइ तव्हां मिल्क लॻायो त महीने में उहो उन वटि 3000 काॾो अचनि जेको सिक्योरिटी गार्ड आहे जंहिंजी सैलरी कुल 20-18 त उहो पंहिंजे ॿारनि खे कीअं केयर कंदो? सही। बिल्कुलु सही था चओ। इहे एक्सपेंसिस तमामु घणा आहिनि। ऐं जेके तव्हां इन पैम्पर्स जी ॻाल्हि कई त जंहिं
अञा बि कंहिं सुठी कंपनी जा वठजनि त भई अञा घणा महांगा आहिनि या मिल्क जेको आहे उहो तमामु घणा महांगा आहिनि त नथा ऐं हीअ असांजी वर्किंग सिर्फ़ु कराची लेवल ते न आहे, असांजी पूरी सिंध लेवल ते आहे। सही सही। जितां बि असांखे एप्लीकेशन ईंदी आहे तव्हां उन्हनि खे असां मेडिसन थी वियूं अहिड़ियूं शयूं असां उन्हनि खे बाय कोरियर जे ज़रिए उन्हनि खे मोकिलींदा आहियूं। अच्छा अच्छा सही ज़बरदस्त। असां सां हिते गुलशेर भाउ बि मौजूदु आहे त भाउ छा पिया कयो वरी कल्ह? माशाल्लाह हलन पिया प्रोग्राम, थोड़ा थका शुक्र आहे अल्लाह साईं ॾे पियो सभु कंहिंखे माशाल्लाह जी। ऐं हींअर कुझु नवां कलाम तव्हांजा जी जी अचनि पिया? जी जी नवां कलाम बि अचनि पिया। सोशल मीडिया जो दौर आहे, ॿियो पंहिंजे चैनलनि ते बि आहियूं। शुक्र आहे बसि रोज़ी रोटी मिले पई, अल्लाह ॾे पियो। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। ऐं हींअर ईद जे लाइ कुझु नया कलाम तयारु कया अथव? हा काफ़ी कलाम ईद जे लाइ बि आहिनि। भई छा आहे त असां बि जीअं भाऊ ॻाल्हि कई त असां बि उन शाइरी खे ॻाईंदा आहियूं जेका सुठी शाइरी हुजे ऐं सुठो माहौल हुजे। हीअं त हाणे अलाए केतिरो माहौल हले पियो पर असांखे वरी उहा शाइरी पसंदि न हूंदी आहे, घटि हूंदी आहे। उहा चवंदा आहियूं भली दोस्त अॻिते अचनि था निकिरी पर उहा शाइरी पाण खे पसंदि कोन्हे का। सही। पोइ माशाल्लाह भली कलाम कहिड़ो बि माना हिकिड़ो ई हले, ॿ हलनि पंज हलनि पर मतिलबु सुठा हूंदा त वरी सभिनि जे लाइ उहे वरी ता हयात आहिनि। बाक़ी जेकॾहिं लोकल फ़नकार अॼुकल्ह ॾिसो था त अलाए छामो छा थो पियो हले। सही ॻाल्हि आहे। ऐं अॼुकल्ह वरी उन्हनि जी इज़त घणी आहे। मां त ॾिसां थो त जंहिं तंहिं चैनल ते वेठा आहिनि, जिते किथे वेठा आहिनि, उन्हनि फ़नकारनि खे हाणे अलाह साईं ख़ुशि रखे पर एॾो कुझु थी वियो आहे जो छा चऊं। माण्हू ॿुधनि था न, उन्हनि खे बि उहो नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। इहो हर कोई पंहिंजो नसीब पाण खाईंदो आहे। इहो नसीब ई आहे। कुझु वरी चवंदा आहिनि त मां हाणे छा चवां, वधीक घणो कमु आहे उन्हनि में। ख़ैर आहे, हुननि जी बि दिलि आहे, कुझु ॾींहं भले हो बि ऐश करे वठनि। बिल्कुलु बिल्कुलु कंदा आहियूं, उन्हनि जो बि हक़ आहे। बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे। अच्छा हींअर कहिड़ो कलाम पिया ॿुधायो असांखे? हींअर असांजो तमामु सुठो शाइर आहे भाऊ सदोरो सोलंगी, हुनजो कलाम ॿुधायूं पिया थो। ज़रूरु। मां तुंहिंजो आहियां महबूब, मां तुंहिंजो आहियां महबूब, तोखां दूर नथी दुस्मूर। आज़ी मनी अॻियां बिहां, आज़ी मनी अॻियां बिहां, ॾिस मुंहिंजो बि आहे को कसूर। चवे भले दाई मजबूर, मां अहमद तुंहिंजे इश्क में। वो असां हूं अव्हां जा, असां हूं अव्हां जा, ही रखो हौसलो, छनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो, छनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो। असां हूं अव्हां जा, असां हूं अव्हां जा, ही रखो हौसलो, छनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो, छनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो। सजण तो ॾिठो आज़माए, कॾहिं पेर पोइते न रखोसीं हटाए। असांखे सजण तो ॾिठो आज़माए, कॾहिं पेर पोइते न रखोसीं हटाए। जॾहिं बि चयो तो, जॾहिं बि चयो तो त हाणे मिलो, छनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो।
सॻो ॾोही मां मुंहिंजो ॾोह आहे कई मूं मुहबत न को ॾोह आहे अञा बि असांखे चई हितड़ा हलो चिनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो चिनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो सोलंगी सीने में तुंहिंजी सिकही आहे सदोरा अंदर में रखल बही आहे सोलंगी सीने में तुंहिंजी सिकही आहे मिलियो वा असांखे ही सच जो सिलो चिनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो चिनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो असां हूं अव्हांजा ही रखो हौसलो चिनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो चिनण जो न जल्दी कयो फ़ैसिलो वाह वाह माशाल्लाह ज़बरदस्त जी व्यूअर्स ट्रांसमिशन जारी आहे वक्त थियो आहे ब्रेक जो कार्यक्रम जो जल्दी वापस था अचूं वेलकम बैक व्यूवर्स बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे त सर इहो ॿुधायो असांखे त तव्हां सिलाई मशीन्स बि जेको आहे ॾिनियूं आहिनि जी जी असांजो सिलाई मशीन जो सिलसिलो हूंदो आहे उन्हनि लाइ जेके जिन वटि माना माइरूं वटि स्पेशल ॿार आहिनि जिन जे कमाइण लाइ कोई ज़रियो कोन्हे जीअं त मां वटि हिकिड़ी लेडीज़ आई जेकी चए पई मुंहिंजो तव्हां मंथली मुंहिंजे घर में 3 स्पेशल ॿार आहिनि तव्हां मंथली असांजो राशन बि कयो ऐं फूड स्टफ त ॾियो था पर उन खां गॾु असांजो राशन जो सिलसिलो कयो पंहिंजो तव्हांखे राशन न ॾींदासीं तव्हां सिलाई करणु ॼाणींदा आहियो चई जी बिल्कुलु मां सिलाई कंदी आहियां ऐं तक़रीबन 1000-1200 ताईं मुंहिंजो माना फ़ी ड्रेस मुंहिंजी वेंदी आहे सिलाई पंहिंजो तव्हांखे असां सिलाई मशीन डोनेट कयूं पिया त पोइ तव्हां कपिड़ा सिबी करे पंहिंजे ॿारनि लाइ तव्हां राशन वठी सघो था माशाल्लाह हाणे उहा लेडीज़ खे असां सिलाई मशीन वठी ॾिनीसीं हाणे उहा पंहिंजी अर्न करे थी त माना ॿियनि जे मथां डिपेंड करण खां बची वई ऐं अहिड़ियूं असां वटि औरतूं आहिनि वीचारियूं जेके वेठियूं उमेद करे की असांखे सिलाई मशीन हुजे त असां कपिड़ा सिबी पंहिंजे घर जो चरखो चलायूं त असां काफ़ी सिलाई मशीन डोनेट कयूं आहिनि तव्हां असांजो पेज ॾिसंदव न उन में असां अपडेट कंदा रहंदा आहियूं जेके बि असां इवेंट थींदा आहिनि अपडेट कंदा आहियूं असांजो जेको वधीक टारगेट हूंदो आहे उहो व्हील चेयरनि जो व्हील चेयर अहिड़ी शइ आहे जेकी डिसेबल ॿारनि लाइ वीचारनि लाइ हिकिड़ी गाॾीअ जे मिसल आहे त इहो सिलसिलो असांजो सही अच्छा इन में जीअं ॿार अचनि था तव्हां वटि स्पेशल ॿार अचनि था जेके वीचारा ॻाल्हाए बि कोन था सघनि ज़ाहिर आहे उन्हनि जी फिज़िकल थेरेपी बि थींदी हूंदी एक्सरसाइज़िस आहिनि जीअं फिज़ियोथेरेपी थी वई जी 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 या त वरी जेको आहे उन्हनि जी स्पीच थेरेपी बि थींदियूं हूंदियूं जी असांजी फिज़ियोथेरेपी थींदी हुई असांजा अलॻि यूनिट आहिनि जेके उन्हनि खे असां उनखे रेफर कंदा आहियूं उते असांजा फिज़ियोथेरेपी जा अलॻि तो जिन ॿारनि खे फिज़ियोथेरेपी जी ज़रूरत हूंदी उनखे फिज़ियोथेरेपीअ लाइ मोकिलींदा आहियूं बाक़ी स्पीच थेरेपी ॾिसंदा आहियूं त हिन ॿार खे केतिरी ज़रूरत आहे हिन शइ जी ठीकु आहे हिकिड़े खे बिल्कुलु तोतलापन हूंदी आहे त ॾिसंदा आहियूं उहो मूव करे सघे थो या नथो करे सघे हिन शइ खे पिक करे सघे थो या न उन्हनि खे असां पोइ स्पीच थेरेपी कराईंदा आहियूं कलाकु डेली
1 कलाक जो हूंदो आहे टाइम 5 ॾींहं छंछरु आचर असांजो ऑफ हूंदो आहे 5 ॾींहं असां स्पीच थेरेपी कराईंदा आहियूं उन्हनि ॿारनि अच्छा खे इन स्पीच थेरेपी में तव्हांखे कहिड़ी शइ अहिड़ी महसूसु थींदी आहे त हिन ॿार खे उहो लफ़्ज़ चवण में प्रॉब्लम थिए थो? देखो जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि जीअं फ्रूट्स नेम थी विया वेजिटेबल नेम थी विया अहिड़े हिसाब सां उन्हनि खे असां इन्हनि शयुनि जा नाला त उन्हनि खे जीअं कोई बाबा अमामी न करे सघंदो आहे त या का पाणी वग़ैरह न घुरी सघंदो आहे त इन्हनि खे अहिड़ियुनि शयुनि जूं असां वधीक फोकस हूंदो आहे इन्हनि खे इहे शयूं सेखारियूं वञनि त जेके इशारनि ते ॻाल्हाइनि था उन्हनि खां ई बची वञनि पंहिंजे पेरेंट्स खे हिकिड़ो माना लफ़्ज़ चई सघनि त अहिड़े हिसाब सां उन्हनि खे अहिड़ा ॿार हूंदा आहिनि बिल्कुलु जेके पिक न करे सघंदा आहिनि उन्हनि में बिल्कुलु ॻाल्हाए न सघंदा आहिनि उनखे असां उहे माना बचपन खां ई हूंदा कॾहिं मतिलबु इहो तव्हां वटि थियो आहे जो को डॉक्टर तव्हां वटि अचे या तव्हां वटि डॉक्टर्स हूंदा लाज़मी त उन्हनि कॾहिं इहा शइ नोटिस कराइण जी कोशिशि कई आहे त ही प्रॉब्लम्स छो था थियनि ॿारनि जे अंदरि? ॾिसो न इहे को किन ॿारनि जा प्रॉब्लम बिल्कुलु माना जेकी पैदाश ॿार जी थिए थी पहिरों थी वञे 8 महीननि में या 9 महीननि में त उनजे करे थिए थो ऐं ॿियो बुखार जे सूरत में कंहिंखे अहिड़ो बुखार उन्हनि खे अटैक करे थो त हू जेको आहे सो ॻाल्हाइण खां बिनाई खां बि महरूम थी वञनि था त इहो जेको घणो जेको आहे सो असां वटि केस अचनि था उहे बुखार जे करे अचनि था उन्हनि खे जेकॾहिं हाई फीवर थी वियो उनजे करे हिननि जी जेको आहे सो को न को बॉडी जो जेको आहे सो माना ख़ारिज थी वियो। सही इन ई करे चवंदा आहिनि त जेके अर्ली एजिस जेके हूंदियूं आहिनि तव्हांजी स्टेजिस जेके हूंदियूं आहिनि प्रेगनेंसी जूं त उन्हनि में घणो करे ख़वातीन जेके औरतूं जेके आहिनि उन्हनि खे तमामु घणो एहतियात करणु खपे छो त ख़ुदा न ख़ास्ता जॾहिं ॿार पेट में हूंदो आहे माउ जे त उन वक़्तु तव्हांजी कुझु अहिड़ियूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हांखे ख़बर न पवंदी आहे पर उनजो सॼो असरु तव्हांजे ॿार ते पवंदो आहे सो इन ई करे चवंदा आहिनि त पहिरियां जेके कचा महीना जेके हूंदा आहिनि उन्हनि में तमामु घणो एहतियात करणु घुरिजे ऐं आख़िरी वारो जेको 8हों महीनो जेको थिए थो उन में बि तव्हांखे तमामु घणे एहतियात जी ज़रूरत हूंदी आहे जॾहिं ॿारु हिन दुनिया में अचे थो उन खां पोइ ई सभिनीनि शयुनि जी ख़बर पवंदी आहे जेसीं ताईं ॿारु रोए नथो या का अहिड़ी एक्टिविटी ॿारु नथो करे तेसीं ताईं त माउ पीउ खे ख़बर ई न पवंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे त डॉक्टर्स खे बि ख़बर न पवंदी आहे उहो त वरी ॿारु जॾहिं मुंहिंजे ख़्याल में 1.5 या 2 सालनि जो ॻाल्हाइण जहिड़ो थींदो ऐं जॾहिं ॻाल्हाए कोन थो त पोइ माउ पीउ चवनि था त हिन ॻाल्हाइण में देरि छो कई आहे इहे इशूज़ बि थियनि। हाणे मां रिसेंटली हिकिड़ो केस आयो त तक़रीबन ॿारु बिल्कुलु उहो हुनजे माना ज़बान ते बिल्कुलु हुनजी बंदि थी नथो ॻाल्हाए सघे का शइ नथो ॻाल्हाए सघे हाणे डॉक्टर हुनखे इहो चयो मां हुनखे हिकिड़े डॉक्टर रेफर कयो उन्हनि खां मां डॉक्टर सां पाण बि ॻाल्हायो हुन चयो इन जी ज़बान जो हिकिड़ो माना टाको आहे जेकॾहिं उहो असां हिनखे टोड़ींदासीं पोइ हिन जी कुझु डैमेज बि थी सघे थी सही बि थी सघे थी त हाणे पेरेंट्स इहा शइ रिस्क नथा खणी सघनि ज़ाहिर आहे रिस्क न खणंदा हुनजो बचिड़ो आहे ज़ाहिर आहे त असां बि हूंदासीं न खणंदासीं रिस्क असां चवंदा असांजो बचिड़ो आहे जीअं बि आहे बाबा असांजे अखियुनि वारो हुजे इहे वधीक मसइला थींदा आहिनि। सही सही तव्हां सां अञा बि हिन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं सर जीअं तव्हां पाण माशाल्लाह लिखो पिया ग़ज़ल्स वग़ैरह त इहो ज़रूरु ॿुधायो त अॼुकल्ह जेके ग़ज़ल्स आहिनि जेका शेरो शाइरी आहे ॾाढी डिफरेंट थी वई आहे ऐं तव्हां कहिड़े क़िस्म जी ग़ज़ल्स लिखो पिया? गज़ल त मां भायां थो ईअं न आहे त केर बि माण्हू फरमाइश ते लिखे जेको अगरि फरमाइश ते गज़ल लिखे थो या का बि तख़लीक़ करे थो शाइरी उहा शाइरी असांजे मिज़ाज में शामिल न आहे। सही असां तख़लीक़ जो इंतज़ारु कयूं था तख़लीक़ तॾहिं जनम वठे थी जॾहिं तव्हां सुठो पढ़ो था सुठनि शाइरनि खे पढ़ो था सुठनि तख़लीक़नि खे बार बार उहे ज़हन में गुंजनि थियूं या ज़बान ते कॾहिं कॾहिं अहिड़ो गानो हूंदो आहे जेको मुसलसिल पियो हरू भरू बि असां गुनगुनाईंदा आहियूं पोइ उन्हनि जा ख़्याल उन्हनि जा वज़न उहे सभु शयूं जज़ब थियूं थी वञनि पोइ इंसानु जॾहिं गुफ़्तगू करे थो उन गुफ़्तगूअ जे दौरान का अहिड़ी सिट निकिरी थी वञे जेके महसूसु कयूं था त इहा ॼण शाइरी आहे पोइ उहा हिकिड़ी सिट ई तख़लीक़ आहे उन खां पोइ इंसानु शहूरी कोशिशि करे थो उनखे गज़ल जी सूरत में या नज़म जी सूरत में अॻिते वधाए थो वञे उन जा वज़न बर काफ़िया रदीफ़ सभु मिलाए थो त आउं जेकी शइ ॾिसंदो आहियां महसूसु कंदो आहियां उन ते लिखंदो आहियां ऐं कोशिशि हूंदी आहे त हरूभरू हुजे लॿाड़े सॿाड़े खां का सुठी तख़लीक़ भले
साल लॻी वेंदा आहिनि खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अॼु ताईं मुकमल न आहिनि थी सघियूं कुझु वॾा वॾा शाइर आहिनि उन्हनि जा बि के अहिड़ा शेर आहिनि जेके उन्हनि चौसठा लिखिया हाणे एॾो वॾो ख़तरनाक ख़्यालु लिखण वारो गज़ल बि करे सघे पियो पर उन ख़्याल खे ओतिरो ई उतारियो आहे काग़ज़ जेतिरो उनजो फ्रेम हुयो हिकिड़ो ज़बरदस्ती न आहे थींदी शाइरी सां या ख़्याल सां त असांजी बि इहा ई तबियत रही आहे त गज़ल या लिखूं जेको बि ख़्यालु हिकु हक़ीक़त हुजे ॿियो मुनफ़रद हुजे हिकिड़ो मुंहिंजो गज़ल बि आहे त तो पुॼाणा ज़िंदगीअ सां लॻाव कोन्हे को तो पुॼाणा ज़िंदगीअ सां लॻाव कोन्हे को ग़म सां यारी आहे ख़ुशीअ सां लॻाव कोन्हे को वाह वाह ऐं मां वणाइण लाइ चयो हुनखे शेर ॿुधंदो मां वणाइण लाइ चयो हुनखे शेर ॿुधंदो हुन ॾिनो चई शाइरीअ सां लॻाव कोन्हे को मां वणाइण लाइ चयो हुनखे शेर ॿुधंदो हुन ॾिनो चई शाइरीअ सां लॻाव कोन्हे को ऐं रोल आहियां ॻोल्ह तूं समुंड ते मिलंदुसि रोल आहियां ॻोल्ह तूं समुंड ते मिलंदुसि शहर जी कंहिं बि गलीअ सां लॻाव कोन्हे को ऐं प्यार बि महमूद मूं संजीदा कयो प्यार बि महमूद मूं संजीदा कयो हो कंहिं बि चंचल खेचलीअ सां लॻाव कोन्हे को तो पुॼाणा ज़िंदगीअ सां लॻाव कोन्हे को ग़म सां यारी आहे ख़ुशीअ सां लॻाव कोन्हे वाह वाह ज़बरदस्त ॾाढो ख़ूब ऐं तव्हांजी इन तरह जी जेका शेरो शाइरी आहे ग़ज़ल्स आहिनि कॾहिं तव्हां सोचो त इन ते का वीडियो ठाहिजे कंहिं सिंगर खे ॾिजे त इनखे ॻाए बिल्कुलु दरअसल इहो तव्हांजो वॾो पन आहे तव्हां पुछो था खोड़ शाइरी मुंहिंजी अहिड़ी आहे जेकी ॻायल आहे सही थर में 2-3 फ़नकार आहिनि जिन उनखे गज़ल ॻाया आहिनि लाड़काणे में बि उस्ताद सलीम रज़ा कुंभर हो ऐं सईद तुंहिंजो बि मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो पाड़ेसरी बि आहे त उन बि हिकु ॿ दफ़ो ईअं ॻायो आहे पर उहो बाज़ाइब्ता कंहिं चैनल या टीवी ते न आयो आहे इन खां अलावा खोड़ सारा ॿिया फ़नकार आहिनि वहीद रमज़ान सरोई साहबु आहे तमामु गज़ल जो इन मुंहिंजा 4 खनि गज़ल ॻाया आहिनि तमामु सुठो गज़ल जो गो शाइर आहे अहिड़ा ॿिया बि खोड़ शाइर आहिनि जेके ॻाइणा वग़ैरह ॻाईंदा रहंदा आहिनि वीडियो मोकिलींदा आहिनि के हिकु ॿ सिट ई गुनगुनाईंदा आहिनि क्लिप ईंदी आहे उन्हनि जी महिरबानी आहे अदी माही निज़बानी जी महिरबानी आहे 2 खनि मुंहिंजा गज़ल उन्हनि बि रिकॉर्ड कया आहिनि सो इहो सॼो कमाल जेको आहे असांजे ख़्याल जो आहे असांजी पंहिंजी का बि हिन में का अहिड़ी वॾी ख़ूबी न आहे असां इहो इल्मु ऐं अदब जे करे इहा इज़त आहे 5 माण्हुनि जे विच में विहूं था अगरि आउं को अञा वॾी का शख़्सियत हुजां पर मुंहिंजी तख़ील में या मुंहिंजी शाइरीअ में का शइ न हुजे न त हीअ शइ मूंखे नथी मिली सघे पोइ मुंहिंजी कंहिं सिफ़ारिश ते अचिणो पवंदो को हरूभरू केरु माण्हू मूंखे विहारे ईंदो पर जेसि ताईं मुंहिंजी तख़लीक़ सुठी आहे उनखे हिकिड़ो अरसो लॻंदो ज़रूरु पर उहा शइ ज़रूरु माना स्क्रीन ते ईंदी या माण्हू उनखे सम्झंदा न इंशाअल्लाह तव्हां सुठा शाइर आहियो ऐं असां दुआ कंदासीं त इंशाअल्लाह जल्द ई KTN जी स्क्रीन तां तव्हांजी का ग़ज़ल हले अच्छा इहो ज़रूरु ॿुधायो त हिकिड़े सुठे शाइर खे सुठे ग़ज़ल लिखण वारे खे कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे जो हू मतिलबु पंहिंजो हिकिड़ो अञा वधीक नालो करे सघे सभ खां पहिरियां त सुठी शाइरी जेसि ताईं पढ़ंदो न तेसि ताईं कहिड़ो बि शाइर आहे उहो सुठी शाइरी लिखी नथो सघे बाक़ी हिकिड़ी जेकी ख़्याल जी सोच जी पंहिंजी अलाह साईं ॾींदो आहे इंसान खे हिस हू कीअं उन शयुनि खे परखे थो कीअं नोट थो करे शाइर त खोड़ आहिनि हर माण्हूअ जो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे हाणे ईअं चइजे त कंहिं मज़दूर खे या कंहिं राज़े खे सिरियूं ऐं ब्लाक वठी ॾिजनि हर माण्हू पंहिंजो नक्शो जोड़े रहियो आहे हर को पंहिंजो कमु लफ़्ज़ उहे ई आहिनि जेके असां इस्तेमालु करे रहिया आहियूं ज़िंदगी प्यार मोहबत या जेके असांजे समाज में आम ॻाल्हाइण में असां यूज़ कयूं था हाणे सॼी ॻाल्हि आहे तरतीब जी त उहो कहिड़े उहो अलाह साईं पंहिंजो ज़हन ॾिनो आहे हर माण्हू खे शेख हयाज़ हिकिड़ो ई हुयो उस्ताद बुखारी हिकिड़ो हुयो तबसुम साहिबु हिकिड़ो आहे ईअं ई हर माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी अप्रोच आहे त उहो कहिड़ो सोचे सघे थो सुठे पढ़ण जे करे उन्हनि जे गज़ल में या शाइरीअ में इहो निखार हूंदो त उहो असरु ॻाल्हाईंदो त हीअ सुठी शाइरी पढ़ंदड़ माण्हू आहे अगरि जेको पढ़ंदो इहो ई कैसेटियूं शाइरियूं आहे जेके अॼुकल्ह हलनि थियूं उन्हनि शयुनि जो वरी पोइ माण्हू मुंहिंजा दोस्त आहिनि के मूंखे मज़ाक में मैसेज कंदा आहिनि त इहो असां शाइरी कई आहे ॿुधो त मां ॿुधंदो आहियां मां चवंदो ॾाढी सुठी आहे पोइ चवंदो तूं दिलि सां नथो चईं मैं तव्हां महसूसु करे रहिया आहियो न त
त तव्हांजी शाइरी तव्हां कई खशट में आहे त उनखे मां ई ॿुधी सघां थो, तव्हां इहा स्क्रीन ते नथा आणे सघो, कावश तव्हांखे न छपींदी। को वॾो गज़ल जो को उस्ताद रहमत मीराली या राशिद अली हैदरी या रजब फ़कीर तव्हांजी शाइरी नथो ॻाए सघे। हा, तव्हां हुनखे पेमेंट कयो, ज़ोरीअ ॻारायोसि, पर हुनजी दिलि न चवंदी। मुंहिंजा जेके 2-3 गज़ल ॻायल आहिनि न, इहो वहीद रमदान सरोई साहिबु या अहिड़ा खोड़ सारा, उन्हनि पाण इहा शाइरी खणी पोइ हिलवाए थी, दोस्तियूं थियूं, मुलाक़ातियूं थियूं, पर उन्हनि शाइरीअ मां मुतासिर थिया। त हिकिड़ो गज़ल मुंहिंजो वहीद रमदान सरोईअ ॻायो त असांजो इश्क़ आवारा रुलियो तो काण आ जाना, असांजो इश्क़ आवारा रुलियो तो काण आ जाना, अखियुनि में इंतज़ारी ऐं अंदरि छिकताण आ जाना, वसल मोती मणिया दिलि में उजालो थी पियो आहे, अव्हांजी मुर्क ऊंधे में चिटी चांडराण आ जाना। ऐं ॾिसो महमूद खे कीअं थो गुज़ारे ज़िंदगी तन्हा, ॾिसो महमूद खे कीअं थो गुज़ारे ज़िंदगी तन्हा, अकेलो चंड तारनि में रहियो जीअं पाण आ जाना, असांजो इश्क़ आवारा रुलियो तो काण आ जाना। अहिड़ियूं खोड़ सारियूं शाइरियूं आहिनि जेके। अच्छा, घणो करे शाइरनि खे मतिलबु जीअं तव्हां कयो था, लिखो था गज़ल्स वग़ैरह या ॿिया बि अहिड़ा शाइर आहिनि, घणो करे माण्हुनि जो कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त इहे हूंदा ई बोर आहिनि। मतिलबु इहे मतिलबु जेके उदास ॻाल्हियूं या जेके शयूं चवनि था, असल में शाइर जेको आहे उहो पाण छा महसूसु कंदो आहे, उहो कीअं हूंदो आहे, बाय नेचर कीअं हूंदो आहे? इहा त कैफ़ियत जे मथां आहे त असांजे मथां कहिड़ी कैफ़ियत आहे। हाणे आउं वेठो अवां सां या गुफ़्तगू आहे, प्रोग्राम हले थो, थी सघे थो इन सॼे माइंड मां का 1% अहिड़ो बि जेको ॿिए हंधि बि हलंदो हुजे असांजो दिमाग़, ठीकु आहे न। हाणे उहो माण्हूअ जे मिज़ाज जे मथां आहे। कुझु मुंहिंजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके शाइरी खे पसंदि नथा कनि, मिलंदा आहिनि कचहरियूं घुमण फिरण, पर शाइरी चवंदा आहिनि असांजे मुंहं ते न पढ़जांइ। कहिड़ा माण्हू आहिनि फ़ोन करे बि चवंदा आहिनि हू पंहिंजो शेर था ॿुधाए या हीउ शेर कीअं आहे, त इहो मिज़ाज जे मथां डिपेंड थो करे। त उस्ताद बुखारी जो बि हिकिड़ो शेर अथव त मोहबत हिकु उञ आहे, मोहबत हिकु बुख आहे, नओं को फ़लसफ़ो न आहे, तबियत जी ज़रूरत आहे। त जेसि ताणी तव्हांजी तबियत ई न हूंदी न अॻिले माण्हूअ ते, माण्हू बोर उहे थींदा आहिनि जिन खे। हाणे मां हिते वेही तव्हांखे ॿुधायां त गाॾी कीअं रिपेयर थींदी आहे या जहाज़ कीअं हलंदो आहे, तव्हां यकीनन बोर थींदो, छो जो तव्हांजो उहो मौज़ू न आहे। जहिड़े मिज़ाज जा माण्हू हूंदा, मौसीक़ी, शाइरी या पेंटिंग, अहिड़ियूं खोड़ शयूं आहिनि, इहे मिज़ाज सां जुड़ियल आहिनि। त उहे मिज़ाज जे माण्हुनि खे पोइ शाइरी वणंदी आहे, माण्हू शाइरनि खे घुराए दावतूं ॾेई उन्हनि खां शाइरियूं ॿुधंदा आहिनि, उन्हनि जो मान में आजाणा रखंदा आहिनि। मिज़ाज ऐं तबियत जो सॼो कमु आहे। अच्छा, उहो पंहिंजी पर्सनैलिटी ते उनजो कोई हिकिड़ो असरु थींदो आहे कंहिंजो? शाइरी जो? हा, शाइरी जो असरु त थिए थो न। जीअं शाइरी पढ़ूं था, कंहिं शाइर जो ख़्यालु आहे, उन मां लुत्फ़ वठूं था। ऐं हिकिड़ा शाइर अहिड़ा बि हुया, उन्हनि जी हिकिड़ो उन दौर में एॾो सोशल मीडिया न हुई, मोबाइल न हुई, उहे मख़सूस ऐं महदूद हुया, मिलंदा न हुया। हाणे अहिड़ा शाइर हुया जेके ख़तनि जे ज़रिए माण्हुनि सां सलाम दुआ कंदा हुया, उन्हनि मां माण्हू मुतासिर थी उन्हनि खे ख़त लिखंदा हुया। हाणे हीउ जेको दुनिया जो राज़ खुली वियो आहे, मीडिया ऐं हिकु हिकु शइ जी असांखे अपडेट मिले थी, मोबाइल जे ज़रिए दुनिया उन में समायल आहे। किताब खां बि वधीक माण्हू तरजीह मोबाइल खे ॾेई रहिया आहिनि। हाणे उहा अलॻि ॻाल्हि आहे त हू उन मोबाइल में छा पढ़े थो, किताब थो पढ़े या का फज़ूल शइ ते वेठो आहे, उन मां फ़ाइदो बि वठी सघिजे थो, मिसयूज़ बि थी सघे थो। पर जेके शयूं पढ़ण सां असरु थींदो आहे, पोइ माण्हू उन्हनि जहिड़ो थियण बि चाहींदो आहे। सुठा ख़्यालात पढ़ी ईअं दिलि चवंदी आहे इहो ख़्यालु अगरि मां लिखां, इहो ॼण मूं ते लिखियलु आहे, ॼण इहो मां ई चवां, जेकर मुंहिंजो नालो उस्ताद बुखारी हुजे हा, के कहिड़ियूं शाइरियूं हूंदियूं आहिनि, पोइ उन्हनि मां माण्हू असरु वठे थो, पोइ उन्हनि मां ई वरी के नयूं तख़लीक़ूं जनम वठनि थियूं। पर उन शइ सां जेको माण्हू मुसलसिल जुड़ियल आहे, सोबत ऐं तव्हांजी कंपनी गैदरिंग अदब वारी आहे, त तव्हां अदब वारनि में ई उहा रहंदव। अगरि उतां तव्हां मिस थियो था, उतां आउट थियो था, त तव्हांखे ॿाहिरों माहौल कवर कंदो, यकीनन तख़लीक़ में उहे शयूं कमज़ोर थींदियूं। त असांजो इहो हिकिड़ो माहौल रहियो आहे त अदब जे माहौल सां जुड़ियल आहियूं। जिथे बि रहूं था न, अदीबनि शाइरनि सां, मौसीक़ीअ सां डेली पढ़ूं था, डेली ॿुधूं था। लिखण जी इहा माना शर्त न आहे त डेली लिखूं, उहो जॾहिं बि असांजे मथां उहा तख़लीक़ तारी थिए, पर हा वक़्तु हूंदो आहे। बिल्कुलु। अच्छा, कॾहिं इहा बुक तव्हांजो मार्केट में कोई आयो गज़ल्स जो? गज़ल जो बुक मां पाण न छपिरायो आहे, मूं वटि मवाद आहे, किताब जेतिरो गज़ल आहे, पर मां हिन शइ जो बि क़ाइल आहियां ऐं चाहियां थो त थोरो अञा तपी तपी तंदूर थियुसि, तॾहिं वञी मशहूरु थियुसि, तॾहिं वञी लिकी लोक खां लिखण जो मौक़ो मिलियो।
त इहो मां चवां थो अञा थोरो तपिजे। तव्हां जेके शाइर आहियो न वॾा उस्ताद हूंदा आहियो, मां चवंदी आहियां तव्हां सां लफ़्ज़नि सां नथो पुॼी सघिजे। बिल्कुलु लफ़्ज़नि सां ई त रांदि था कयूं न, लफ़्ज़नि सां ई रांदि था कयो, सॼो सही ॾींहुं ॻाल्हि लफ़्ज़ आहे। पढ़ूं था, नोट था कयूं। ऐं मां ॿी जी जेके बि शाइर आहिनि उनजी शाइरी पढ़ंदो आहियां उहा तमामु गौर फ़िक्र सां, त उन्हनि कीअं कीअं लफ़्ज़नि जी जोड़ जख कई आहे, रखियो आहे, उन्हनि मां सिखंदा आहियूं। ज़रूरी न आहे त उनजी सट खणी मां पंहिंजी शाइरीअ में हणी उन ते सुबुह जो शाइरी जो गज़ल रखां। ऐं उन्हनि शाइरनि मां बि न आहे जेके डेली वेही फेसबुक ते गज़ल रखंदा आहिनि। आउं चवंदो आहियां भले का 6-8 महीना साल में का ज़रूरत का सुठी महसूस थींदी 2 सिटूं लिखी छॾियूं कंहिं तस्वीर सां। अॼुकल्ह जा जेके नया शाइर ॾिसां थी त रोज़ फेसबुक ते सुबुह जो उथण सां का न का पोस्ट ज़रूरु छॾींदा आहिनि, ऐं उन में बि सम टाइम फील थींदो आहे त यार मतिलबु फज़ूल शाइरी आहे, का शइ सम्झ में बि ईंदी आहे, का शइ सम्झ में बि न ईंदी आहे। इहा ई शइ आहे त जेसिताईं तख़लीक़ में तव्हांजे में डर न हूंदो, तख़लीक़ अॻिले खे महसूसु न थींदी त तव्हां छा पढ़ियो। ईअं तव्हां ॻाल्हि करे वियो हिकिड़ी, ऐं शाइरी पाबंद आहे। गज़ल जेको लफ़्ज़ आहे उहो हिकिड़े फ्रेम जे अंदरि तव्हांखे को माण्हू सॼे किताब जो तव्हां सां वेही हवालो ॾे, हिकिड़ो शाइर हिकु गज़ल जे अंदरि तव्हांखे सॼे किताब जो हवालो ॾे, त हिकु गज़ल जे अंदरि केतिरियूं शयूं ॿियूं जनम वठनि थियूं। गज़ल हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां थो त हिकु ख्वाबु रुलियो तन्हा ताबीर जे पोयां हो, हिकु ख्वाबु रुलियो तन्हा ताबीर जे पोयां हो, विछड़ण बि मुहबत में तक़दीर जे पोयां हो। ऐं तूं ज़ुल्फ़ संवारिया मूं तारीख़ लिखी सिंध जी, तो ज़ुल्फ़ संवारिया मूं तारीख़ लिखी सिंध जी, सच काण उहो हथु अॼु ज़ंजीर जे पोयां हो। कारण न पुछो रोअण जो बसि नेण ॾिसो मुंहिंजा, मूं अक्स चिटियो तुंहिंजो हर नीर जे पोयां हो। सभु वसल जा फ़ोटूं खोले राति ॾिठा आहिनि, सभु वसल जा फ़ोटूं खोले राति ॾिठा आहिनि, हर पहर विछोड़े जो तस्वीर जे पोयां हो। ऐं बेकार हयातीअ खां उन मौत मथे सम्झो, बेकार हयातीअ खां उन मौत मथे सम्झो, सुकरात ॾिठो वेह खे तासीर जे पोयां हो। ऐं मक़ताए त महदूद कयो यादुनि तन्हाईअ ॾिनी आथत, महदूद कयो यादुनि ऐं तन्हाईअ ॾिनी आथत, महमूद तॾहिं ज़िंदा तहरीर जे पोयां हो। हिकु ख्वाबु रुलियो तन्हा ताबीर जे पोयां हो, विछड़ण बि मुहबत में तक़दीर जे पोयां। वाह वाह, ज़बरदस्त, वेरी नाइस। ऐं असांजी बेस्ट विशिस तव्हां सां गॾु आहिनि। अलाह साईं तव्हांखे अञा कामयाबियूं अता करे ऐं ईअं ई तव्हां लिखंदा रहो ऐं पंहिंजी सिंध अमर जी ख़िदमत कंदा रहो। त भाउ हींअर तव्हां छा पिया ॿुधायो असांखे? हींअर तव्हां भला रुगो फोक ई ॻाईंदा आहियो, सूफ़ी ॻाईंदा आहियो, तव्हां बि ग़ज़लूं वज़लूं ॻाईंदा आहियो कुझु? असां फोक ॻाईंदा आहियूं घणो, पंहिंजो सूफ़ी गज़ल बि, गज़ल न चइजनि सूफ़ी रंग आहे मालिकनि जो, उहो बि ॻाईंदा आहियूं। उनखां अलावा नई शाइरी नई ट्रैगी जा जेको दोस्त असांजा शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी बि कंदा आहियूं। सही, ॻाईंदा आहियूं। जीअं तव्हांजो गानो ॾाढो मशहूरु थियो हुयो, मां थो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाइजे तो उर्दू में बोलो तुम, त वरी इन तरह जा कुझु ट्रैक आया अथव? उन जा ॻाया आहिनि 2-3 ट्रैक, मतिलबु जेको आहे सो वरी हाणे थोरो ॿियो माहौल खे थोरो ॾिठोसीं, ठीकु आहे उन में हिकिड़ो असांजी मशहूरी मक़बूल बि थी आहे, पर पोइ ॾिठोसीं त हिकिड़ो माहौल आहे ऐं हिकिड़ो माहौल खे बि ॾिसिजे, ॿियो वरी सुठी शाइरी खे थोरो अॻिते आणिजे। हीअ बि सुठी शाइरी हुई, बि छा आहे त उर्दू सिंधी जेको हिते जेके झगड़ा थियनि पिया उर्दू सिंधी वारनि जा, काफ़ी दोस्त हिनखे इंट्रस्ट न ॾींदा आहिनि, उहे चवंदा आहिनि यार हीउ गानो ईअं आहे, पर इहो गानो जेकॾहिं ॿुधो वञे सही तरीक़े सां त उन में बाक़ाइदे असरु आहे कुझु न कुझु, पर पोइ हिकिड़ो ॿुधण वारो जेको हूंदो हर को पंहिंजे हिसाब सां ॿुधंदो आहे, हुनखे कहिड़ी बि शाइरी हुजे न सभु को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां। जी सही था चओ। हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हींअर भाऊ अली अहमद बलेदाई जो कलाम आहे, दिलि ते आहे, बिस्मिल्लाह कयूं। दिल दर्द दिल दाहन कर बेदर्दे ला, ओ दिल दाहन कर बेदर्दे ला, हुन दूर वसायो देस,
उमरी महबूबला हुन कारो पराई वेस कूड़ो दई देख प्यार में सदोरो सोलंगी चवे ओ दिल दर्दन में थी दाहूं करे न को तो बुधे नथी यमुड़े दिल दर्दन में भी दाहूं करे न को तो बुधे नथी यमुड़े साबित ताला ए छाती करे न को तो बुधे नथी यमुड़े दिल दर्दन में थी दाहूं करे न को तो बुधे नथी यमुड़े जो तड़पियो हाँ मां प्यास नथ सी मुझे रोवण जो एहसास नथ सी जो तड़पियो हाँ मां प्यास नथ सी मुझे रोवण जो एहसास नथ सी अञा ॿिया बि थो वे थो दर्द मिड़े नथी बुधे नथी यमुड़े दिल दर्दन में थी दाहूं करे नथी बुधे नथी यमुड़े सिक सीने में ता दफन कजे अखिड़न खे दस भला काद कजे सिक सीने में ता दफन कजे अखिड़न खे दस भला काद कजे की वेहन थियूं लुड़का लाड़े नथी यमुड़े दिल दर्दन में थी दाहूं करे न को बुधे नथी यमुड़े भले ताई बुधवा मोहब्बत में अहमद न हुयो मुझी किस्मत में भले ताई बुधवा मोहब्बत में अहमद न हुयो मुझी किस्मत में हाणे हल बोहे तो छाती करे न को तो बुधे नथी यमुड़े न को तो बुधे नथी यमुड़े माशाल्लाह ज़बरदस्त ॾाढी सुठी शाइरी ॾाढो सुठो कलाम तव्हां असांखे ॿुधायो जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था अचूं सो स्टे विद अस रंग बरंगी शाम
वेलकम बैक व्यूवर्स बर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा सर, इहो ज़रूरु ॿुधायो असांखे त तव्हांजी बैक सपोर्ट कहिड़ी आहे? जी असांजी बैक सपोर्ट कुझु असांजा 5 मेंबर आहिनि जेके असांजी बोर्ड आहे। असांजी जॾहिं इदारो रजिस्टर थींदो आहे त असांजी हिकिड़ी बोर्ड हूंदी आहे जेकी 15 मेंबरनि ते मुश्तमिल हूंदी आहे। सही। उन में असांजा कुझु मुख़्तलिफ़ जेका उन्हनि खे उहिदा हूंदा आहिनि, कुझु उहे असांजी सपोर्ट कंदा आहिनि ऐं उनखां कुझु चंद डोनर्स असांजा जेके असांखे मंथली बेस ते न बसि कॾहिं कॾहिं उहे असांजी प्रोग्राम ॾिसंदा आहिनि त पोइ असांजी हेल्प कंदा आहिनि। सही। ऐं अहिड़े हिसाब सां असांजो सिलसिलो ज़्यादातर असां जेको आहे सो हेल्प सेल्फ पे डिपेंड कयूं पिया। सही सही सही। गवर्नमेंट के तरफ़ खां असांजी कोई 1 रुपए जी सपोर्ट कोन्हे का। अच्छा, त कॾहिं तव्हां मतिलबु उन्हनि खे अप्रोच करण जी बि कोशिशि अप्रोच बि कयो आहे, उन्हनि खे असां पंहिंजा हिकिड़ा प्रोजेक्ट ठाहे ॾिना आहिनि। त हाणे असां वटि एतिरा केस अची चुका आहिनि ओल्ड एज होम लाइ, जेके माना स्पेशल पर्सन जेके हूंदा आहिनि वॾा, जिन खे माना पेरेंट्स नथा रखी सघनि, त असांजो आहे इहो प्रोग्राम त कंहिं असांखे सुठी जॻह मिली वञे, वॾी जॻह मिली वञे। असां हुकूमत खे बि अपील कईसीं, उन्हनि ॿारनि जे थ्रू गवर्नमेंट खे अपील कईसीं त तव्हां असांखे हिकिड़ो जॻह ॾिनी वञे जिते ही ॿार हिकु छत जे हेठि रही सघनि। पंहिंजो जेको आहे सो पेरेंट्स जेके उन्हनि जा अहिड़ा माना रोडनि ते जेके घुमनि था, त अहिड़नि माण्हुनि खे असां वठी कंहिं हिकिड़ी सुठी जॻह ते उन्हनि खे असां ॾियूं, उन्हनि जी असां ख़िदमत कयूं। सही। असां हिन चैनल जे थ्रू बि गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांखे जॻह ॾिनी वञे, असां पंहिंजो ओल्ड एज होम खोलियूं, हिननि ॿारनि खे जेको आहे सो सिखिया बि ॾिनी वञे, हिननि खे बहितरीनु राइश ॾिनी वञे, बहितरीनु खाधो ॾिनो वञे। इहे बि हिकिड़ो मुआशिरे जो हिकिड़ो हिसो आहिनि। त असांजी हेल्प कनि। मुख़िर हज़रातनि खे बि मां अपील कंदुसि इन्हनि ॿारनि जे फूड स्टफ जी सूरत में असांजी मदद कनि। सही। छो त काफ़ी ॿारनि असां वटि एप्लीकेशनूं 100 जे तादाद में पयूं आहिनि, 100 जे तादाद में। त हिते अहिड़ा स्पेशल ॿार जेके वीचारा असांखे जेतिरी माना आहे करे सघूं था ओतिरो असां कयूं था। असांजी बसि हमदर्दी तहत कयूं पिया। असांखे जेको बि अहिड़ो ॿारु ॾिसण असांखां ॾिठो न वेंदो आहे, ज़ाहिर आहे असां चवंदा आहियूं बसि हिन जी हाणे हेल्प कयूं। त इहो असांजो अपील आहे सभिनी खे, मुख़िर हज़रातनि खे असांजी हेल्प कनि। सही। तव्हांजा फ्यूचर प्लान्स छा आहिनि? मतिलबु फ्यूचर तव्हां छा पिया ॾिसो? फ्यूचर प्लान असांजा इहे आहिनि जेको मां तव्हांखे हाणे ॿुधायो, असांजे ओल्ड एज होम जे हवाले सां। सही। असांजो इहो हिकिड़ो ख़्वाब बि आहे त ओल्ड एज होम खोलियो वञे, त जेके माण्हू वीचारा रोडनि ते ईअं राति जो सड़कनि ते सुम्हिया पिया आहिनि, रोडनि ते सुम्हिया पिया आहिनि, त अहिड़नि माण्हुनि खे असां सुठी राहत ॾेई सघूं। सही। असांजो फ्यूचर प्लान इहो ई आहे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे हिन में कामयाबु ज़रूरु कंदो। अच्छा, ऐं ॿियो इहो ॿुधायो त ॿारनि जे एंटरटेनमेंट जे हवाले सां कहिड़ियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके तव्हां करायो पिया? एंटरटेनमेंट जे हवाले सां कुझु असां उन्हनि खे गेमनि जे थ्रू ऐं असांजा वीकली प्रोग्राम हूंदा आहिनि आउटडोर वठी वञण जा। अच्छा। पार्क वग़ैरह थी वियो या अहिड़ियूं शॉपिंग मॉल थी विया आहिनि जिते ही ॿार एंटरटेनमेंट करे सघनि। उन्हनि खे हाणे मां तक़रीबन 50 ॿारनि खे मैकडोनल्ड में, काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे हाणे त न, पर उन्हनि सभिनी खे ॿारनि खे असां मैकडोनल्ड वठी वियासीं त जीअं इहे ॿार में एहसास मौरी ख़तमु थिए। जीअं अमीरनि जा ॿार वञी करे उते खाधो खाइनि था, जीअं हीअ स्पेशल ॿार बि माना उते वञी हो जंहिं महिल उन्हनि खे सभिनी ॿारनि खे वठी वियुसि, असांजा वीडियो बि हुन में मौजूदु आहिनि पेज ते, त उहे एॾा ॿार ख़ुशि थियनि पिया उतां जो माहौल ॾिसी, उतां जी इन्वायरमेंट ॾिठी, एॾो ख़ुशि थियनि पिया त असांखां पुछंदा रहनि वरी चई कॾहिं हलंदासीं, असांखे वरी वठी हलो। पोइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते इन्हनि ॿारनि खे असां वठी वेंदा आहियूं। सही। जी जी। न सुठी ॻाल्हि आहे, ॿारनि खे एक्टिव रखणु घुरिजे। ऐं जीअं त माशरे में ॿिया ॿार आहिनि त हिननि ॿारनि जो बि हक़ु आहे त हे इन ई खुली हिन में फ़िज़ा में साह खणी सघनि। ऐं उन्हनि खे अच्छा अक्सर इहो बि ॾिठो वेंदो आहे त मुआशिरे जे अंदरि जॾहिं इहे ॿार वॾा थी था वञनि, जॾहिं इन्हनि जे फिज़ियोथेरेपीज़ थियनि थियूं, थोरा घणा हलण जहिड़ा थी था वञनि, पर तॾहिं बि माशरो इन्हनि खे एक्सेप्ट नथो करे। जी जी बिल्कुलु। चाहे उहे जॉब्स जे हवाले सां हुजे या वॾा वॾा स्कूल्स हुजनि, यूनिवर्सिटीज़ हुजनि, त एजुकेशन लेवल ते बि उन्हनि खे एक्सेप्ट नथी। बिल्कुलु नथा कनि ऐं हिननि खां बेहद नफ़रत कनि पिया। जी। ऐं तव्हां बि ॾिठो हूंदो एजुकेशन में हेॾे होॾे। हाणे गवर्नमेंट हिकिड़ी माना तक़रीबन 5 साल 10 साल खां पहिरियों हिकिड़ो शुरू कयो सिलसिलो जंहिंमें हिननि खे नौकिरी वग़ैरह ॾिनी वञे पई। कुझु नौकिरी बि ॾिनी आहे ऐं कुझु ॿिया बि इदारा इंट्रेस्ट वठनि था इन्हनि ॿारनि लाइ त
त इन्हनि खे जेको आहे मंथली वज़ीफ़ो ॾिनो वञे त इहो बि सिलसिलो आहे। कुझु अहिड़ा इदारा आहिनि जेके हिननि खे मंथली वज़ीफ़ो ॾियनि पिया। उन लाइ बि उन्हनि हिकिड़ी तइलीम जी हद रखी आहे, सही घटि में घटि इंटर हुजे, एज 18 खां 30 साल हुजे, अहिड़नि ॿारनि खे हू जेको आहे सो मंथली वज़ीफ़ो बि ॾियनि था। सही जी अल्लाह साईं ख़ैरु कंदो, अल्लाह साईं खां ख़ैर जी दुआ घुरिजे। ऐं मां बि पंहिंजे व्यूवर्स खे इहा अपील करणु चाहींदसि त जेकॾहिं तव्हां बि कंहिं बि क़िस्म जी हिननि जी हेल्प करणु चाहियो था त तव्हां बिल्कुलु करे सघो था। हीअ असां वटि हिननि जो आहे हिकिड़ो स्पेशल चिल्ड्रन केयर वेलफेयर सोसाइटी जो ब्रोशर आहे, तव्हां हिनखे ॾिसी सघो था। हिन जो नंबर बि हिन ते लिखियलु आहे हिन में, ऐं व्हाट्सएप नंबर बि आहे, ऐं हिननि जो एड्रेस बि आहे त तव्हां हिननि खे विज़िट बि करे सघो था, कॉन्टेक्ट बि करे सघो था। जीअं ॻाल्हि थी पए त व्हीलचेयर जेकॾहिं कोई डोनेट करणु चाहे थो त ज़रूरु कयो, इहो हिकिड़ो सदक़ाए जारिया आहे ऐं इन जो अजर अलाह जी ज़ात ॾियण वारी आहे। को हिकिड़ो सुठो कमु बि जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी में करे वञूं त असांखे ख़ुशी महसूसु थींदी ऐं इहो सोचींदासीं त शायदि गुनाहनि खां को हिकिड़ो कमु अहिड़ो सुठो कयो, थी सघे थो इहा नेकी तव्हांजी अलाह खे पसंदि अची वञे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त हिननि जो कॉन्टेक्ट नंबर आहे, तव्हां जेकॾहिं नोट करणु चाहियो था त बिल्कुलु करे सघो था। 0300251429 मां रिपीट कंदसि 0300251429 है व्हाट्सएप नंबर आहे। ऐं जेकॾहिं तव्हां कॉन्टेक्ट करणु चाहियो था त उहे बि नंबर तव्हां नोट करे वठो 0333923177 0333923177 ऐं PTCL नंबर आहे हिननि जो 02134691535 02134691535 इहो हिननि जो PTCL नंबर आहे। तव्हां व्हाट्सएप करे सघो था, हिननि खे PTCL ते कॉल करे सघो था, ऐं तव्हां हिननि खे मोबाइल ते बि कॉन्टेक्ट करे सघो था। ऐं जेकॾहिं विज़िट करणु चाहियो था त बैंगलोर नंबर R55/B रिज़वान सोसाइटी अपोज़िट टोटल पेट्रोल पंप नियर सफ़ूरा चौरंगी मेन यूनिवर्सिटी रोड कराची, त तव्हां हिते विज़िट बि करे सघो था। ऐं असां सां गॾु हिननि जा इम्तियाज़ अब्बासी साहिबु चेयरमैन बि हिते वेठल आहिनि। सो हिननि सां तव्हां हुते मिली करे तव्हांजी जेका दिलि चवे त तव्हां हिननि खे डोनेट करे सघो था। सर मां तव्हां खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त मुआशिरे में जॾहिं अहिड़ियूं शयूं आहिनि त कॾहिं तव्हां सोचो त इन्हनि ते बि कुझु लिखिजे? बिल्कुलु, जेके शयूं घणो असरु रखनि थियूं उहे शयूं लिखूं पिया। मिसाल कंहिं माण्हू असां ज़ुल्म थींदे ॾिठोसीं, या का मुफ़लिसीअ जी का ॻाल्हि आहे, या किथे नाइजाइज़ी थिए थी, किथे मुनाफ़िक़त आहे, दोस्तनि जे विचनि में बि थियनि थियूं, पंहिंजे जेको इर्द गिर्द जो माहौल आहे, के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अहमियत न रखंदियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदुमि न त हीअ मूंसां हीअं थियो, तव्हां चवंदो नंढड़ी ॻाल्हि आहे, पर उहो उन वक़्तु ज़हन ते अहिड़ो असरु छॾींदियूं आहिनि जो माण्हू चवंदो आहे हिननि सां ॿीहर मिलिजे न, या हिननि सां ॿीहर बसि माना इहा हिकिड़ी आख़िरी असांजी हद जी सोच हूंदी आहे त हाणे इन्हनि माण्हुनि खां सफ़ा किनारा कशी करणी आहे। हा, त इन्हनि शयुनि खे नोट कयूं था, लिखूं था, जेकी बि शइ ॾिसूं था। बाक़ी जेकी साईं जो इदारो जिते तव्हां ॻाल्हायो, इहो अलाह साईं जे तरफ़ां हिकु निज़ाम आहे, उन में इहे सभु शयूं आहिनि। तव्हां कोशिशि कयो जेतिरो करे सघो था, इन्हनि जेके तव्हांजे इर्द गिर्द में आहिनि माण्हू, उन्हनि जी हेल्प कयो। पर इहे सभु अलाह साईं जे तरफ़ां आज़माइशूं आहिनि, इन्हनि खे केर बि तब्दील नथो करे सघे त बुख़ार जे करे थियो, इहो सॼो अलाह जो निज़ाम आहे। नबियुनि जे मथां बि अहिड़ियूं आज़माइशूं आहिनि। बाक़ी उन्हनि मदर खे या वालिदनि खे सलाम आहे जंहिंजे घर में अहिड़ो ॿारु आहे न, मुंहिंजे पाड़े में बि आहिनि, उहे ख़ुशि माण्हू आहिनि, अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, ॾाढी ख़िदमत कंदा आहिनि। उहे शादी ते न वञी सघंदा आहिनि, कंहिं ख़ुशी में उन्हनि जो ॿारु जेको आहे उहो वॾो थी वियो आहे, उनजी परवरिश करण जे लाइ, त इहो अहसासु हुजणु खपे त उनजे घर में अलाह साईं असांखे सुठा सुहिणा सेबता बछड़ा ॾिना आहिनि। ईअं ई शुकुरु अदा करणु खपे। अगरि उनजे वस में आहे त उन्हनि जी हेल्प करे, उनजी ख़िदमत करे। ॻाल्हि यादि आई, मां जॾहिं नंढी हुयमि त पाथा आइलैंड में असांजी हिकिड़ी आंटी हूंदी हुई, नेबर ई हूंदी हुई, जंहिं टाइम असां रहंदा हुआसीं हुते, त मां उन्हनि वटि क़ुर पढ़णु वेंदी हुअमि। ऐं उन्हनि जी टे धीअरूं हुयूं उन्हनि खे, ऐं टेई उन्हनि जूं धीअरूं ईअं ई स्पेशल हुयूं। ऐं तव्हां यकीन कयो, हूअ वेचारी न काॾे ॿाहिरि निकिरी सघंदी हुई, न काॾे अची वञी सघंदी हुई, हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी धीअनि जी ख़िदमत कंदी हुई ऐं ॿारनि खे क़ुर पढ़ाईंदी हुई। मतिलबु इहा बि अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ी आज़माइश हुई। ऐं उन टाइम ते इलाही नंढा हुआसीं, मूंखे न आहे ख़बर त हाणे हू कहिड़े हाल में आहिनि, किथे आहिनि, छा थियूं कनि, छा न थियूं कनि। पर जॾहिं अलाह साईं माफ़ु करे, अलाह साईं सभिनीनि खे सही सलामत ख़ैर सलामती जो सिहतमंद औलाद अता करे, पर जॾहिं न्याणी जो औलाद जॾहिं तव्हांखे अहिड़ो थिए थो न, त
त पोइ इंसानु वधीक मजबूर थी थो वञे। बिल्कुलु आहे ईअं खोड़ जीअं तव्हां ॻाल्हि कई न हाणे असां इन शइ में हे त ख़ैर औलाद खे ॾिसे थो न पीउ माउ हुनजी हेल्प करे थो हुनजी ख़िदमत करे थो पर औलाद जे मथां अगरि का अहिड़ी आज़माइश अची वञे न वालदेन जी या को पीउ जी या ॾाॾी जी अहिड़ी त उहो नथो निभाए करे सघे सघे नथो। इहो चवंदा औलाद आहिनि न जो त हिकु माउ जेका आहे 10 ॿारनि खे पाले सघे थी पर 10 ॿार हिकिड़ी माउ खे नथा पाले सघनि। इहा हक़ीक़त आहे अॼु जे दौर में इहा तल्ख़ हक़ीक़त आहे। हा बिल्कुलु आहे सच आहे हिन में को शक न आहे त मुआशिरे में इहे सभु शयूं असांजा ॾाढो गुज़रनि थियूं असां ॾिसूं था समाज में हिनमहिल कहिड़ो सिस्टम हली रहियो आहे माउ जी केतिरी इज़त आहे या घरनि जो माहौल सुठियूं सुठियूं फैमिलियुनि में इहे फ़सादियूं सभु शयूं हाणे चढ़ी आयूं आहिनि चवंदा न पाणी चढ़ी आयो आहे बिल्कुलु ईअं हाणे हर ॿिए हंधि ॿुधूं था हाणे का कैटेगरी न आहे रही ईअं नथो चई सघिजे त हे अहिड़ा माण्हू न आहिनि हर घर में चूं चां थांव खड़के थो इहो आहे वालदेन में ई आहे इहो जेकी सप बर्दाश्त या जीअं को परिंदो पर विछाए पंहिंजे सभिनीनि बचड़नि खे गॾु कंदो आहे माउ पीउ जी अॼु बि उहा सोच आहे ही मुआशिरो सॼो पैसे जे तवजो स्टैंडर्ड जे तरफ़ हलियो वियो आहे न पोइ उन्हनि सभिनीनि शयुनि जा तक़ाज़ा रखणा था पवंदा हाणे ही हिनखे हिते विहारिणो आहे फलाणे खे हिते विहारिणो आहे असांजे घर में जॻह न आहे महिमान खे बोझ सम्झो थो न त इहे शयूं अवल न हुयूं ॿियनि जे लाइ एॾो अहसासु हो पंहिंजाइप त तमामु हाणे पंहिंजाइप मां ई उहा शइ घटि थींदी थी वञे त पराए जो त मौत ईअं थी वियो आहे आम ख़बर थी पए फलाणो मरियो गॾु खाइण वारा माण्हू हलिया था वञनि असांजे मथां का अहिड़ी शइ तारी नथी थिए त को असां ख़ौफ़ में हलिया वञूं या महसूसु कयूं त हीउ हलियो वियो हाणे माना इहे शयूं नॉर्मल थी वियूं आहिनि बहरहाल अलाह साईं खां तौबा आहे त इन्हनि सभिनीनि खे सिधे रस्ते ते क़ाइमु आमीन आमीन अल्लाह साईं सभिनीनि खे हिदायत ॾे पंहिंजे हिफ्ज़ो मान में रखे। गुलशेर भाई हींअर छा पिया ॿुधायो असांखे? जी असांजे तमामु बहितरीनु शाइर आहे भाउ मोहब्बत अली खोखर हुनजी शाइरी तव्हांखे ॿुधायूं पिया। ज़रूरु दीदार कराए दिल पर तू लाहे इहो वो निकाब कर न तू हिजाब सकी ही जलबाणी चवे होला निकाब मुहता दीदार क्या मजाने आहे निकाब मुहता दीदार क्या मजाने साहब ने न निकरी है साहब ने न निकरी रे प्यार तेरी आहे निकाब मुहता दीदार क्या मत जो साहब ने न निकरी दीदार क्या मत जो
आयूं सोचन में छाले पियो मां यारन जा यार आयूं मोहब्बत अली सां कर तूं इज़हार फिरी पंहिंजो मोहब्बत अली सां कर तूं इज़हार फिरी पंहिंजो साहो वञे न निकिरी साहो वञे न निकिरी दे प्यार फिरी पंहिंजो आहे निकाब मां इदार क़यामत आहे निकाब मां इदार क़यामत जो वाह 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 वाह, हे तो वो गानो हुयो आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के। अच्छा, इन तरह जी जेका शाइरी आहे, मतलब तव्हां कंहिं गाने जे तर्ज़ ते गानो ठाहियो था जी जी त पोइ उहे हिट थियनि था ईअं? काफ़ी हिट थी विया आहिनि इन्हनि ते जो धुनूं अॼुकल्ह ठाहे करे ऐं असांजे शाइरनि खे बि शाइरी इहा वणे थी, काफ़ी अवाम खे त घणो थी वणे, छो जो अॼुकल्ह जेको ॾिसूं था असां जेको ॿुधूं था त चऊं था त वॾी ॻाल्हि थी वई आहे। ऐं जेकॾहिं सुठी शाइरी जेकॾहिं किथे बि असां ॻाई आहे यार हुनजो कलाम त ॿुधाए नलके वारे जो, हाणे छा नलके वारो हुयो छा हुनजो कलाम, माना मां हिकिड़ी महफ़िल में वियुसि मौला जो कसम मूंखे जो नलके वारे जो कलाम ॿुधाए त मां हैरान थी वियुसि। मूं चयो यार किथे नलको किथे हा, त अहिड़ी शाइरी मां त चवां थो त माण्हू ॾाढो था ॿुधनि, माण्हू ॿुधनि मतलब माशूक शहर हिट आहे न, हिट बाबा बरोबर क्रिटिसिज्म जो शिकार थी वियो आहे वीचारो ग़रीब। उहो त चऊं त अहिड़ो फ़नकार माना हिट थी वियो आहे, इहो फ़नकार थो सॾियो वञे माशाल्लाह। सुठी ॻाल्हि आहे न भाउ, मतलब मां ॾिसो मां शुरूआत में ॻाल्हि इहा कई त हो पंहिंजो नसीब थो खाए। हा नसीब बिल्कुलु हींअर नसीब वतु इज़्ज़ु मन तशा वतु ज़िल्लु मन तशा, बेशक इज़्ज़त ऐं ज़िल्लत अल्लाह जे हथ में आहे। बिल्कुलु बेशक त हे दौर अहिड़ो आहे जेकॾहिं अगरि ॾिसो क्रिटिसाइज़ करण वारा बि असांजी इहा ई अवाम आहे, इहा ई आहे, मथे ते चाढ़ण वारी बि असांजी इहा इहा ई ई अवाम अवाम आहे। आहे बिल्कुलु। जॾहिं तव्हां मथे ते चाढ़े था छॾियो हिकिड़ो माण्हू जॾहिं एतिरो हिट थी थो वञे त पोइ तव्हां हुनखे क्रिटिसाइज़ छो था कयो? उहो तक़रीबन वरी ॾिठो आहे असां त तक़रीबन हुनखे ॻाल्हाइनि था पिया, मां ॾिठो आहे फेसबुक ते ॾिसूं था पिया त हुनखे अलाए केतिरो त ॻाल्हाइनि था। मूं चयो तव्हां ॻाल्हायो बि ॿुधो बि न पई चाहियां पर तव्हां मूंखे छेड़े छॾियो, न भली ॻाल्हायो, तव्हां मूंखे इलाही छेड़े छॾियो, इहा सुठी ॻाल्हि आहे तव्हां ॻाल्हायो त असां बि ॿुधूं ई माण्हुनि जो आहे जेके कमेंट्स ईंदा आहिनि उहे बि ॾिसूं। ग़लति आहे। मां ॾिसो मां हिन शइ ते ॾाढो कंट्रोल करे वेठी हुयमि ऐं थोरो ॻाल्हायो ॻाल्हायो वीचारे मज़हर खे बि जेको आहे राति ॾींहं सुठनि लफ़्ज़नि सां नवाज़ियो थो वञे पियो। हिन में मतिलबु छा थी पियो, जेकॾहिं हू हिकिड़ो आर्टिस्ट आहे, जेकॾहिं हू तव्हां पहिरीं ॻाल्हि त हुनखे तव्हां एज़ अ कॉमेडियन वठो, ठीकु आहे, ऐं हुन हिकिड़ो जेको स्टार्ट बि वरितो आहे त हुन हिकिड़ो एंटरटेनमेंट करण लाइ वरितो आहे न। अॼु जे दौर में हिकिड़ो अहिड़ो इंसानु जेकॾहिं तव्हांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां एंटरटेन थो करे, तव्हांजे चहिरे ते हिकिड़ी मुर्क थो आणे त तव्हां उनखे गार छो था ॾियो? असांजो घणो इहो थो हले पियो, तमामु घणो, मतिलबु असांजो अॼुकल्ह जो जेको माशरो जेको थी वियो आहे हिकिड़ो इंटेंस माहौल थी वियो आहे, तमामु घणो हिकिड़ो टेंशन वारो माहौल थी वियो आहे। उन में जेकॾहिं कोई किथां उथी करे अची करे तव्हांजे चहिरे ते थोरी मुर्क थो आणे त मुंहिंजे ख़्याल में इन में को हर्ज कोन्हे को, असांजो टेंशन दूर थो करे, तव्हांजी जाइ कोई नथो हटाए सघे। ठीकु आहे, तव्हां जंहिं जाइ ते आहियो तव्हां उते ई हूंदा, भाउ जंहिं जाइ ते आहियो उहो उते ई हूंदो, मां जंहिं जाइ ते आहियां मां उते। इन जो मतिलबु इहो थियो त आसे पासे में हलचल मचिजी वई आहे, माण्हू परेशान थी विया आहिनि त असांजी जेको आहे न कुर्सी हींअर ख़तरे में आहे। त मां तव्हांखे इहो चवणु चाहींदसि तव्हां जिथे आहियो उते ई आहियो, हू आयो आहे तव्हांखे एंटरटेन करण वारो आहे ऐं तव्हां ई आहियो हुनखे आर्टिस्ट ठाहिण वारा, ऐं हाणे तव्हां ई उनखे जेको आहे घटि वधि ॻाल्हायो था त इहा सुठी ॻाल्हि न आहे। या त पहिरियां तव्हां हुनजा शेयर न कयो कलाम, उनखे जेको आहे एतिरो सराहियो न, जेकॾहिं हाणे तव्हां हुनखे रातो राति स्टार जेकॾहिं ठाहे छॾियो आहे त हाणे बर्दाश्त बि कयो, हाणे बर्दाश्त बि कयो बाबा। बर्दाश्त असांखे असांखे घणो बर्दाश्त आहे, पर असां ॾिसूं पिया त फेसबुक ते जेके वीचारा जेके दोस्त आहिनि उनखे ॿुधनि बि था, वरी उनजे कमेंट में हेठि जेके लिखंदा आहिनि ग़लति था लिखनि, असां उहो ॾिठो आहे त उनखे ग़लति था लिखनि, असां उनजे करे था चऊं। मुंहिंजो कोन सां ब्लड रिलेशन कोन्हे, न मां उनखे सुञाणा न मुंहिंजे शो में आयो आहे, मां सिर्फ़ु उनजा क्लिप्स ॾिठा आहिनि, पर ॻाल्हि इंसानियत जी आहे। असां जेकॾहिं इंसान कंहिंखे सपोर्ट न कंदासीं त बाक़ी केरु कंदो? बिल्कुलु सही आहे। असांजे मुआशरे में हींअर जेलिसी वारो पॉइंट ऑफ व्यू तमामु घणो थी वियो आहे न। तव्हां माशाल्लाह पाण शाइर आहियो, तव्हां कुझु चवणु चाहींदो हिन ते? मां इहो चवणु चाहींदुसि त हर को पंहिंजे नसीब जो खाए थो। कुझु अहिड़ा गायक आहिनि जंहिं सॼी उमिरि ख़ान साहबनि सां गॾु गुज़ारी ऐं सुठी मौसीक़ी सिखिया, उन्हनि जी लक न हुई,
कुझु अहिड़ा हुया जेके जीअं रातो राति अहिड़ा घणा नाला आहिनि हाणे मुआशिरे जो इहो हिसो थी वियो आहे, असां नालो खणण खां बि टिॾियूं था सही ॻाल्हि त का शइ तनक़ीद जे तरफ़ न हली वञे। बसि उन्हनि खे ॿुधण वारनि जी कैटेगरी उन्हनि जो मिज़ाज बि उहो ई आहे। पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके मेंटली सिक बि आहिनि, एजुकेशन जी कमी आहे हिते। अॼु मां ॻाल्हाए छॾियो आहे, हाणे सुभाणे अॼु राति जे करे जेको आहे तव्हां ॾिसजो कमेंट्स मुंहिंजे लाइ बि कहिड़ा कहिड़ा VIP कमेंट्स हूंदा, गुलनि सां गॾु मूंखे बि नवाज़ींदा, हार पाराईंदा अॼु मूंखे इहे सभई ॿुधण मिली वारनि जे करे। हिते आहे न त जेको ज़ोक बाज़ोक माण्हू आहे उहो कंहिंखे ॿुधंदो। हाणे हिन महिल मिसाल असांजे साम्हूं मेहदी हसन साहिबु न आहे त बि हुनखे सर्च करे बि ॿुधंदा आहियूं। तव्हां यकीन कयो ही त माशूक शहर जी ॻाल्हि थी थिए, तव्हां हॉलीवुड खणी ॾिसो, अमेरिकन आइडल खणी ॾिसो, तव्हां जेको आहे इंडियन आइडल खणी ॾिसो, उन में अहिड़ा अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि, अहिड़ा अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जेके वायरल थी था वञनि। हू मतिलबु अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं था कनि, अननेसेसरी शयूं अची था कनि पिया जो रातो राति वायरल थी था वञनि। अॼुकल्ह ट्रेंड थी वियो आहे इहो वायरल सिर्फ़ु हिकु सोशल मीडिया ते ई प्लेटफॉर्म आहे न, जेके माण्हू हीअं मिसाल तव्हांखे ॾियां, का अहिड़ा माण्हू तव्हां ॾिठा हूंदा, तव्हांजी बि त दिलि चवंदी न कंहिं ॻाइण सां या कंहिं सुठे वॾे राइटर सां मिलिजे, हुन सां प्रोग्राम कजे, हुनजी गुफ़्तगू ॿुधिजे। अहिड़नि माण्हुनि जे लाइ अहिड़ो ख़्यालु न ईंदो तव्हां कॾहिं बि त हाणे हली फलाणे खे हली ॿुधूं या पंहिंजी कंहिं काज में हुनखे घुराए वियूं। पर असां कंहिं वॾे आर्टिस्ट लाइ मिड़ई मैडम आबदा परी जो ॿुधूं त फौरन उन सां मिलण लाइ वेंदासीं, ॿुधण लाइ वेंदासीं, हुनखे ॾिसण लाइ बि हाज़िर था। ईअं ई तव्हांजी जेकी शख़्सियत आहे उनखे ॿुधण वारनि जी कैटेगरी बि ओड़ी हूंदी। अगरि सुठो मिज़ाज आहे त सुठा माण्हू तव्हां पसंदि सुठा माण्हू ईंदा, पर बहरहाल उहा ई ॻाल्हि चवंदसि हर कोई पंहिंजो नसीबु खाईंदो आहे। सो थैंक यू सो मच, तव्हां ॿिन्ही जेको आहे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। सर वेंदे वेंदे कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बसि मैसेज इहो ई आहे त असां जेके स्पेशल ॿार जिते बि आहिनि जेके तालीम जो ख़र्चु नथा अफोर्ड करे सघनि, असांजो स्कूल आहे फ्री ऑफ कास्ट। जेकी तव्हां एड्रेस शो कई उते असां वटि एडमिशन कराइनि। असां वटि कन्वेंस कोन्हे, असां वटि गाॾीअ जो तमामु घणो इशू आहे ऐं पंहिंजनि ॿारनि खे छॾे वञनि ऐं वठी वञनि। असां उनखे लंच और तालीम तरबियत यूनिफॉर्म असां प्रोवाइड कंदासीं। सही, ज़बरदस्त। जी सर, तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज मां इहो ॾियणु चाहींदुसि त जेके असांजी फील्ड आहे अदब शाइरी वारी, उन में जेके बि दोस्त आहिनि सुठा पढ़नि था लिखनि था ऐं जेके नवां आहिनि लिखण जी कोशिशि कनि था या लिखण जे सफ़र में आहिनि त उन्हनि खे सुठो पढ़णु खपे ऐं तालीम जो जेको फुक़दान आहे असांजे अंदरि उन्हनि सभिनि शयुनि जा पूरा कनि। पंहिंजे मुआशिरे में, पंहिंजे इर्द गिर्द माहौल में, मिट माइट में, पाड़े वारे खे कंहिं किताब ॾे आदी करे छॾनि, कंहिं माण्हूअ खे का सुठी शइ ॿुधाइनि, का लिटरेचर जी तालीम खे जोड़ींदा। इहो मुआशिरो एजुकेशन जे सिलसिले ते ई जुड़ी ऐं ठही सघे थो। बाक़ी दुनिया जा जेके बि फ़लसफ़ा आहिनि न, जेसि ताणी तालीम न आहे, जेसि ताणी असांजे अदब इख़लाक़ न आहे, उथण वेहण जी ख़बर न आहे, नंढे वॾे जो अदब एतिराम न आहे, त इहे सभु शयूं असां फुक़दान में ई था अचूं। त इहो मैसेज ॾींदुमि त तालीम जे अंदरि जेतिरो कमु करे सघनि था ओतिरो कनि, पंहिंजे दोस्तनि यारनि खे एतिरो चवनि पढ़ण लाइ, इहो असांजे लाइ तमामु फ़ाइदेमंद साबित थींदो। ज़बरदस्त, थैंक यू। ऐं वेंदे वेंदे तव्हां खां बि जेको आहे कोई न कोई कलाम ॿुधंदासीं। बिल्कुलु ॿुधाईंदासीं। इहे मैसेज भाऊ जेका ॾिनी आहे तालीम वारी, असां बि ईअं ई था चाहियूं त तालीम खे थोरो अॻिते आणियूं त जीअं मुआशिरो असांजो जेको आहे सो बिल्कुलु काफ़ी पोइ हिते ॾिसूं था ॿारनि में त घणो माहौल हेॾे होॾे थी वियो आहे। तालीम ईंदी त अॻिते जेको आहे सो सुधारो थींदो, असां इहो ई चाहींदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह। ओके बेटा, अजय कल मुलाक़ात होगी, ठीक है जी व्यूअर्स। इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। ऐं पर वेंदे वेंदे तव्हांखे ॿीहर ॿुधाइणु चाहींदसि त पोलियो खां बचाव जी मुहिम 3 जून यानी अॼु खां शुरू थी वई आहे, जंहिंमें चइनी सूबनि जा 66 ज़िला शामिल आहिनि। 9 जून ताईं हलंदड़ मुहिम जे दौरान ख़ैबर पख्तूनख्वा जा 32, सिंध जा 16, बलोचिस्तान जा 20, पंजाब जा 6 ज़िला ऐं इस्लामाबाद समेत अफ़गान पनाह कैंप में ऐं अफ़गान बॉर्डर सां लॻंदड़ यूसीज़ में हलाई पई वञे। मुहिम जे दौरान 1.5 करोड़ खां वधीक ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। माहौल में पोलियो वायरस जी मौजूदगी ॿारनि जे लाइ ख़तरो आहे, तंहिं करे पंहिंजनि 5 सालनि ताईं जे ॿार खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पियारियो ऐं इन खे माज़ूर थियण खां बचायो, छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं सुभाणे ॿार खे हलणो आहे। इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात कंदासीं, तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी वाह।
हुन जी त मोहबत जो ॾिनल अहिड़ो प्यार हो, ॾिनल अहिड़ो प्यार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो। हुन जी त मोहबत जो ॾिनल अहिड़ो प्यार हो, ॾिनल अहिड़ो प्यार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो। कॾहिं कोन मूंखां जानी करे थींदो हुयो हिकु पल, लॻी कंहिंजे चवण ते या पले पंहिंजी वेठो आ दिल। कॾहिं कोन मूंखां जानी करे थींदो हुयो हिकु पल, लॻी कंहिंजे चवण ते या पले पंहिंजी वेठो आ दिल। हुन सां त वेही मूं कयो इज़हार हो, कयो इज़हार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो। जंहिंखे पंहिंजो सॼण सम्झी ॾिनी दिलड़ी हुई तंहिंखे उन्हीअ खां दर्द मिलियो अहिड़ो, ॿुधायां छा मिठा तोखे। जंहिंखे पंहिंजो सॼण सम्झी ॾिनी दिलड़ी हुई तंहिंखे उन्हीअ खां दर्द मिलियो अहिड़ो, ॿुधायां छा मिठा तोखे। तॾहिं त हुनखे मुंहिंजो वॾो लाचार हो, वॾो लाचार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो, सो कीअं विसारियां आऊं सुहिणो मुंहिंजो यार हो। उहे ॾींहं